अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो? ऐं रोज़ु चवंदी आहियां त गर्मी इंजॉय कयो था, बिल्कुलु कंदा हूंदा, मां बि कयां थी। ऐं इहा बि इंजॉय करण वारी शइ आहे न, मतिलबु रुगो सर्दियूं ई हुजनि त पोइ कहिड़ो फ़ाइदो। गर्मियुनि जो बि पंहिंजो मज़ो आहे, गर्मियुनि खे बि इंजॉय करणु खपे। ठीकु आहे, सर्दी गर्मी हर शइ अल्लाह जे हथ में आहे, पर ही हिकिड़ा माशाल्लाह सां इदारा आहिनि जंहिंखे के इलेक्ट्रिक चइबो आहे, जंहिंखे वापडा बि चइबो आहे। इन्हनि सां अलाए छा मसइलो आहे जो जीअं सुबुह थिए थी ऐं सुबुह खां वठी जॾहिं लाइट बंदि थिए थी, को आसिरो नाहे हूंदो। इंसानु हिकिड़ो गर्मी में मरे थो, वरी माशाल्लाह सां जॾहिं लाइट बंदि थी थिए, ॾींहुं त हलो ठीकु आहे गुज़री थो वञे, कहिड़े न कहिड़े तरीक़े सां गुज़री थो वञे। राति जो इंसानु चाहींदो आहे त 2 घड़ियूं आराम जूं कयां, 2 घड़ियूं सिर्फ़ु जेको आहे न सुख जी निंड कयां, उहा बि हराम थी वई आहे हिते। राति जो बि लाइट बंदि आहे, न ॾींहं जो सुकून आहे न राति जो सुकून आहे। हलो ठीकु आहे, जेके अफोर्डेबल आहिनि उन्हनि वटि UPS बि आहिनि, सोलर सिस्टम बि आहे, XYZ इलाही शयूं आहिनि, चार्जेबल फैन्स बि आहिनि। जेके वीचारा सफ़ा ग़रीब माण्हू आहिनि, जेके सफ़ा अफोर्डेबल न आहिनि, उन्हनि जी छा हालति थींदी हूंदी? हो त बिल्कुलु हींअर बारबेक्यू थींदा हूंदा, फ्राए थींदा हूंदा। हींअर तव्हांखे यादि हुजे 2015 में बि जेके अमवात थियूं हुयूं, जेके डेथ्स थियूं हुयूं, उनजो कॉज़ बि इहो ई हो त उन्हनि ॾींहंनि में बि हीट वेव हुयो ऐं 12-12, 15-15, 18-18 कलाक लाइट ग़ाइबु हुई, जंहिंजे करे रेशो तमामु घणो वधी वियो हुयो। उन्हनि में मेजॉरिटी जेका डेथ्स जी हुई उहा बुज़ुर्ग माण्हुनि जी हुई, उन्हनि जी डेथ थी वई हुई हिकिड़ो हीट वेव जे करे ऐं ॿियो साह मुंझण जे करे, घर में गर्मी जे करे। मतिलबु को अहसासु ई कोन्हे को। असां हिते तारीफ़ूं कंदा आहियूं, हर शइ जी तारीफ़ कंदा आहियूं, पर कॾहिं कॾहिं तनक़ीद बि करणी पवंदी आहे। ऐं जॾहिं बि असां तनक़ीद कंदा आहियूं को फ़ाइदो कोन थींदो आहे। मूंखे ख़बर आहे, अॼु बि जेकॾहिं मां हिते वेही रड़ियूं कयां थी, पंहिंजे चैनल ते वेही करे, पंहिंजे स्टूडियो में वेही करे रड़ियूं कयां थी, इन जो को फ़ाइदो कोन थींदो। पर थी सघे थो कोई अहिड़ो इंसानु हुजे जेको इन इदारे सां इन जो वास्तो हुजे, थी सघे थो थोरो रहम तव्हांजे दिलि में पइजी वञे, थोरो ग़रीबनि जे बारे में सोचो, इंसानी ज़ात जे बारे में सोचो थोरो। इहो मतिलबु हिकिड़ो लोड शेडिंग वारो टाइम सम्झ में अचे थो त ॾींहं में हेतिरा कलाक लोड शेडिंग थींदी, पर उन खां जेका एक्स्ट्रा लाइट वञे थी, बराए महिरबानी इहो न कयो। हींअर 50-50 डिग्री सेंटीग्रेड थी वियो आहे, गर्मी तमामु घणी आहे। ऐं हींअर कराची जो बि जेको फील्स लाइक जेको टेम्परेचर आहे 48 डिग्री आहे। इहे त मां तव्हांखे उहे इलाइक़ा थी ॿुधायां जेके क्लिफ्टन डिफेंस समुंड जे आसे पासे में आहिनि। उनखां परते वारा जेके ॿिया जेके आहिनि इलाइक़ा, उहे त अञा वधीक आहिनि, 50-52 डिग्रीज़ थी विया आहिनि। हींअर त सम्झो त ईअं थो लॻे त ॼण त असां जैकमाबाद में वेठा आहियूं। त थोरो इंसानु सोचींदो आहे पंहिंजे मुल्क जे बारे में, ऐं थोरो इंसानी ज़ात जे बारे में बि थोरो इंसानु सोचींदो आहे। सो बहरहाल इहो जेको आहे तमामु वॾो मसइलो आहे ऐं इनखे एतिरो वॾो हुजणु न खपे जेतिरो थी चुको आहे असांजे मुल्क में। इन ते बि ॻाल्हाईंदासीं, पर असां सां गॾु अॼु 2 ज़बरदस्त गेस्ट आहिनि ऐं ॿिन्हिनि जी फील्ड अलॻि अलॻि आहे। ऐं हमेशह असां कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे प्रोग्राम में कुझु अहिड़ा सिंगर्स घुरायूं जेके माशाल्लाह इलाही नालो त आहे उन्हनि जो, पर काफ़ी टाइम खां वरी स्क्रीन ते नज़र न ईंदा आहिनि, या त वरी जॾहिं उन्हनि खे उहा मोट नाहे मिलंदी, मायूस बि थी वेंदा आहिनि। ऐं असां ॻोल्हे कुझु अहिड़ा आर्टिस्ट बि हिते आणींदा आहियूं जिन खे वरी सां मोट मिले, वरी सां उन्हनि जो हिकिड़ो नालो रोशन थिए। ऐं हिकिड़ो ॿियो असां वटि हिते जेको गेस्ट मौजूदु आहे, मेडिकल फील्ड में माशाल्लाह हींअर रिकॉर्ड क़ाइमु कयो अथनि। ऐं हुननि जो चवणु आहे त मां मतिलबु को रिकॉर्ड क़ाइमु करण लाइ इहा शइ न कई हुई, सडन थी वई। ऐं असां इहो सम्झंदा आहियूं त जॾहिं इहे शयूं सडन थी वेंदियूं आहिनि त हिकिड़ो रिकॉर्ड ब्रेक थींदो आहे ऐं उनजी मोट सुठी मिलंदी आहे, एप्रिसिएशन मिलंदी आहे। पर इहो बि अनफॉर्चुनेटली असांजे मुल्क में आहे त असांखे एप्रिसिएशन एतिरी न मिलंदी आहे जेसीं ताईं तव्हांखे तव्हांजे घर भाती वारा जेके आहिनि न एप्रिशिएट न कनि। इहो मुंहिंजो चवणु न आहे, उन्हनि जो चवणु आहे। चवनि था त मां सर खां सवाल ई
प्रोग्राम स्टार्ट करण खां पहिरियों इहो कयो त सर इन जी मोट तव्हांखे कीअं मिली, एप्रिसिएशन कीअं मिली? त सर जो चवण हुयो त तव्हांखे तव्हांजा माइट माउ पीउ एप्रिशिएट कंदा आहिनि, तव्हांजो फील्ड रिलेटेड तव्हांखे कॾहिं बि एप्रिशिएट न कंदो। त इन ॻाल्हि ते बि ॻाल्हाईंदासीं। सभिनि खां पहिरियां त मां तव्हांखे इहो ॿुधायां त कुझु टाइम पहिरियां, मुंहिंजे ख़्याल में 2 हफ़्ता खनि पहिरीं जी ॻाल्हि आहे, त सोशल मीडिया ते हिकिड़ी वीडियो ॾाढी वायरल थी हुई ऐं हिकिड़ी पिक्चर ॾाढी वायरल थी हुई त भई गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड वारनि खे घुराए वठो, मतां चओ त देरि करे छॾियव। ऐं डॉक्टर साहब जी पिक्चर हुई उन ते, ऐं उन्हनि मॉनिटर जी तरफ़ इशारो कयो हो त पूरनि 18 मिंटनि जे अंदरि जेको आहे मां गोॾे जी ऑपरेशन कई आहे, नी रिप्लेसमेंट जंहिंखे असां चवंदा आहियूं। सो इहो इलाही शॉकिंग हुयो असांजे लाइ बि, ऐं असां बि सोचूं पिया त 18 मिंटनि में एॾी वॾी ऑपरेशन डॉक्टर साहब कीअं करे छॾी, इहो मिरेकल आहे छा आहे। ऐं अॼु असां वटि उहा हस्ती मौजूदु आहे। मां तव्हांखे ॿुधायां त मेडिकल एजुकेशन सां वाबस्ता आहिनि, गॾो गॾु शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इंस्टीट्यूट ट्रॉमा सेंटर में ऑर्थोपेडिक सां वाबस्ता फ्रैक्चर ऐं ॿिया बि ऑपरेशन्स कंदा आहिनि। उन खां अलावा डॉक्टर साहब खे हाणे रिसेंटली हिकिड़ो अवॉर्ड बि मिलियो आहे। ऐं डॉक्टर साहब आहिनि असां सां गॾु सर्जन डॉक्टर ग़ज़नफ़र अली, ट्रॉमा सेंटर कराची, गोॾे जी ढकणे जो ऑपरेशन 18 मिंटनि में करे दुनिया जे सर्जिकल फील्ड में हिकु रिकॉर्ड क़ाइमु कयो अथनि। ऐं इहा जेका ऑपरेशन आहे तक़रीबन 2-2.5 कलाकनि जे विच में थींदी आहे, पर डॉक्टर साहब इहा 18 मिंटनि में करे हिकिड़ो रिकॉर्ड ब्रेक कयो आहे। सो असां डॉक्टर साहब खे जेको आहे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार कंदासीं, ऐं उन खां पोइ मां ॿियनि गेस्ट जो तारुफ़ कराईंदसि। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। सभिनि खां पहिरियां त तव्हांखे इन अचीवमेंट जे लाइ इलाही इलाही मुबारकूं हुजनि। महिरबानी तव्हां। ऐं इहो सडन कीअं थी वियो? ॾिसो, का बि शइ जेका असां रूटीन में कयूं था, प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट। जॾहिं तव्हां उहा शइ मुसलसल कंदा रहो था त तव्हां पंहिंजी हिकिड़ी एक्सीलेंस जी लेवल ते अची था वञो। ठीकु आहे, मां नथो चवां त मां को आउट ऑफ दिस वर्ल्ड आहियां या मां को हिकिड़ो यूनिक माण्हू आहियां, पर बहरहाल अलाह साईं जी महिरबानी, अलाह सां इज़त ॾिनी। ऐं हे जेको तव्हां जंहिंजो ज़िक्र कयो, इहो बि को इंटेंशनल कोन हो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां हिकिड़े मरीज़ ते ऑपरेट कंदा आहियूं, उन जी ज़िमेदारी हूंदी आहे असांजे। टाइम सेकेंडरी शइ आहे, प्राइमरी शइ इहा ई आहे त असां सेफली उहा शइ कयूं जेका पंहिंजी ज़िमेदारी आहे, यानी मरीज़ की सर्जरी सेफली थिए। ईअं न त असां पंहिंजे कंहिं चकर में मरीज़ खे नुक़सानु पहुचायूं, इहा इंपॉर्टेंट शइ आहे। पर जॾहिं उहा शइ तव्हां थाउज़ेंड्स एंड थाउज़ेंड्स ऑफ नंबर में कयो था त उहो उन में तव्हांजी स्किल लेवल उहो अची थो वञे। ऐं उन खां पोइ तव्हां जीअं तव्हां गाॾी हलाईंदा आहियो त तव्हां गाॾी हलाईंदे गॾु वारे सां ॻाल्हाईंदा बि आहियो, तव्हां पंहिंजो म्यूज़िक बि चेंज कंदा आहियो, ॿियूं बि शयूं कंदा आहियो ऐं हेॾे होॾे बि ॾिसंदा आहियो। त पर ईअं न आहे त तव्हांजी गाॾी हथ मां निकिरी वेंदी आहे। त उहो छा आहे त उहा शइ तव्हां एतिरी दफ़ा कई आहे तव्हांजो स्किल लेवल हुन में तमामु घणो आहे। असांजे लाइ बि नी रिप्लेसमेंट, यानी मुंहिंजे लाइ ईअं थी वियो आहे हाणे, छो जो मां करे हुनखे एतिरो अचीव कयो आहे। इहो ईअं आहे त प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट, एज़ आई ऑलरेडी सेड। त ईअं आहे करे असांजो ज़बरदस्त। ॿी शइ आहे, जॾहिं तव्हांजी ॻाल्हि जॾहिं तव्हां यू कैन बी जैक ऑफ ऑल और यू कैन बी गुड ऑफ वन। यानी तव्हां हिकिड़ी शइ में आइदर तव्हां पंहिंजी एतिरी त डेवलप कयो शइ जेका आउटस्टैंडिंग हुजे, या त तव्हां जेको आहे सो सभु शयूं कयो। सही। जॾहिं तव्हां सभु शयूं कंदा आहियो त तव्हां का बि शइ सुठी न कंदा आहियो। सही। त तव्हां इन करे हाणे न रुगो मेडिकल स्पेशलिटी, पर जेके बि दुनिया में ॿियूं आहिनि, इंजीनियर आहे, पहिरियां इंजीनियर हिकिड़ो ई हूंदो, हाणे इंजीनियर आहे त बाबा हे इलेक्ट्रिक आहे, सिविल आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, वॉट एवर, ईअं ई आहे। त मेडिकल में बि ईअं आहे। तव्हांखे ॿुधायमि त असां वटि ऑर्थोपेडिक्स में वरी ईअं आहे त भई हे फ्रैक्चर, जीअं मां फ्रैक्चर कंदो आहियां, जेके बि हॾियुनि जा फ्रैक्चर हूंदा आहिनि उहे ॾिसंदो आहियां, ऐं जॉइंट रिप्लेसमेंट मुंहिंजी स्पेशलिटी आहे। ईअं न आहे त मां ॿियूं शयूं नथो करे सघां, मां ॿियूं शयूं बि कंदो आहियां, पर मुंहिंजी रिकग्निशन जेका दुनिया सुञाणींदी आहे त इन्हनि स्पेशलिटीज़ सां सुञाणींदी आहे। ज़बरदस्त। त डॉक्टर साहब तव्हां सां अञा बि गुफ़्तगू कंदासीं, ज़ाहिर आहे इन टॉपिक ते बि इलाही ॻाल्हाईंदासीं तव्हां सां। अजय बि असां सां गॾु आहे। कैसे हो बेटा? आपी देखा, मुझे पता था अब आएगा। आपी कैसे हो? ठीक हो? तबियत ठीक है? जी जी माशाल्लाह माशाल्लाह। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त असां सां गॾु जेके हिते फ़नकार मौजूदु आहिनि, सूफ़ी बि ॻाईंदा आहिनि,
माहौल जे हिसाब सां बि ॻाईंदा आहिनि, जहिड़ी महफ़िल हुजे उन हिसाब सां बि ॻाईंदा आहिनि। सो असां सां गॾु शाह नवाज़ हिते मौजूदु आहिनि, पप्पू गुल जंहिंखे चवंदा आहिनि, ऐं बैंजो ते आहिनि इरफ़ान अली, ऐं ढोलक ते आहिनि इनाम अली समोस। उन्हनि खे बि भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह। ऐं तव्हांखे भलीकार थी कयां सभिनीनि खे हिते पंहिंजे शो में। महिरबानी, थैंक यू। ऐं इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि त मां जेका ॻाल्हि कई हिते त तव्हां सूफ़ी घणो ॻाईंदा आहियो, त इहो सच आहे? जी जी बिल्कुलु, काफ़ी महफ़िलुनि में अॼुकल्ह सूफ़ी रंग थी वियो आहे, पोइ उन सां मिजाज़ी गीत बि थी था वञनि। बाक़ी ख़ुशी जे माहौल में त पोइ वरी काफ़ी माना जेकी फरमाइश थींदी आहे त उन हवाले सां। अच्छा, अॻे इहो थींदो हुयो जो ॿुधंदा हुआसीं, पंहिंजे वॾनि खां बि ॿुधो हुयो त जेके सूफ़ी जेके राग थियनि था या जेके कलाम थियनि था, जीअं एज वधे थी जी 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 उन हिसाब सां माण्हू ॻाइणु शुरू करे थो। हक़ीक़त पर अॼुकल्ह मां नौजवान नस्ल बि ॾिसां थी, यंगस्टर्स बि ॾिसां थी, तव्हांजी एज ग्रुप बि ॾिसां थी, त तव्हां सभई बि सूफ़ी जे तरफ़ अचो था, इन जी छा वजह आहे? असल में इहा आहे त अॻे माण्हू कुझु हुया अहिड़ा के फ़नकार बि असांजा आहिनि, ॾाढो तमामु सुठो ॻाइनि बि पिया, पर अॼु माहौल उहो न थी वियो। हाणे घटि था ॿुधनि माण्हू, हिकिड़ी मयारी शाइरी खे माण्हू घटि था माना। बाक़ी जेकी ओशाकनि जी शाइरी आहे उहा त ता या ता मक़बूल आहे, जहिड़े टाइम जहिड़ी शइ ॻायो त उहा असांजे लाइ ॼण नई आहे। सही। ऐं उहो असांजे लाइ ज़िक्र बि आहे। ऐं अॼुकल्ह माण्हू जेके बि सुठा सुलझल थी विया आहिनि, काफ़ी सूफ़ीअ जी माना रिझान हर कंहिंजो, सुठी शाइरी ॿुधणु चाहिनि था, सुठो माहौल। माशाल्लाह, ज़रूरु तव्हां खां बि कुझु न कुझु ॿुधंदासीं। तेसीं ताईं मां डॉक्टर साहब जी तरफ़ हलां। डॉक्टर साहब, घणो करे त छो त मुंहिंजे बाबा जो बि ऑपरेट थियल हुयो, नी रिप्लेसमेंट थियल हुयो उन्हनि जो, त मूंखे यादि आहे त अराउंड 2.5-3 कलाक हुननि जे ऑपरेशन में लॻा हुया। त छा एक्चुअल टाइम बि एतिरो ई लॻंदो आहे? ॾिसो, हाणे बिल्कुलु असां जीअं पहिरियां डिस्कस कयोसीं त तव्हांजे स्किल लेवल जो आहे। हाणे हिकिड़ो माण्हू आहे जेको हिकिड़ो सर्जन आहे जेको वंस इन अ वाइल लाइक महीननि में हिकिड़ो करे थो, त उनजो ड्यूरेशन ओड़ो हूंदो, ठीकु आहे। ऐं प्रोग्रेसिवली जीअं कंदो वेंदो, फ्रीक्वेंटली जा हिकु ॾींहं में जेकॾहिं 2 करे थो ऐं किथे महीने में हिकिड़ो करे थो, त तव्हां पाण सम्झी सघो था स्किल लेवल उनजो उहो हूंदो, त उनजी स्पीड बि ओड़ी हूंदी, उनजी जेका नफ़ासत या हुनजो आर्ट बि ओड़ो ई हूंदो, इहो आर्ट वांगुरु आहे, ठीकु आहे। ॿी शइ आहे त डिपेंड थो करे त जेको मरीज़ आहे उनजी जेका गोॾे जी केतिरी एडवांस्ड स्टेज आहे, मरीज़ जी फिज़ीक कहिड़ी आहे, आया की ओबीस आहे, हैवी आहे, उहो टाइम वठंदो। लीन थिन पेशेंट आहे, ओड़ो टाइम लॻंदो। टी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी टीम कीअं आहे, आया तव्हां सां जेके स्क्रब नर्स आहिनि, जेके ॿिया सपोर्टिंग स्टाफ आहे, उहो इन शइ खे सम्झे थो कहिड़ो ऑपरेशन कयो था, या तव्हां कंहिं बि ॿिए वठी आयो कंहिं ॿिए थिएटर मां ऑपरेट करण लाइ, त उनजो अंडरस्टैंडिंग तव्हांजे माइंड सां, तव्हांजे हैंड जी मूवमेंट सां उहा न हूंदी। जेको तव्हांजो टीम जो मेंबर जेको फ्रीक्वेंटली तव्हां सां गॾु आहे, त उहो उन खे ओड़े हिसाब सां तव्हांखे हलंदो। जीअं तव्हां इन रिकॉर्ड जी ज़िक्र कयो, त उहो बि हिकिड़ो कॉम्बिनेशन ऑफ थिंग्स हुयो। उनमें मुंहिंजो टीम बि उहा ई हुई जेका मूंसां फ्रीक्वेंटली स्क्रब थींदी आहे, मरीज़ बि टाइप बि ओड़ो हुयो, ठीकु आहे। ऐं उन खां पहिरियों उन वक़्तु मां तमामु फ्रीक्वेंटली इहा शइ कयां पियो, त दैट वॉज अ विन विन सिचुएशन न। त सभु शइ मुंहिंजी जेके चइजे न, हवा जो जेको रुख हो ई इन पासे, त असांखे खणी वियो, उहो आहे। को इंटेंशनल कोन कयोसीं, इंटेंशनल कयूं आहे त असां माण्हुनि खे ॿुधायूं आहे, उते कैमराऊं हणूं आहे, ॿियूं शयूं कयूं आहे, अहिड़ी का शइ कोन हुई। उहा ई वरी ॻाल्हि आहे त पहिरीं प्रायोरिटी असांजी मरीज़ जी सेफ्टी आहे, छो जो असांखे पंहिंजे जेकॾहिं चइजे त दीन खे हटी, दीन त असांजी प्रायोरिटी आहे अलाह रसूल खां पोइ, असांजे एज़ अ डॉक्टर सभिनी खां वधीक ज़िमेदारी असांजे मरीज़ जी। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे त सभिनि खां पहिरियों अलाह, ऐं उन खां पोइ असां जेको भरोसो कंदा आहियूं उहो डॉक्टर्स ते भरोसो कंदा आहियूं। जॾहिं असां ऑपरेशन थिएटर में डॉक्टर्स जे हवाले पंहिंजो पाण खे जॾहिं करे छॾींदा आहियूं, त अलाह खां पोइ जॾहिं असांखे उन्हनि जो चहिरो नज़र ईंदो आहे न, त पोइ असां इहा ई दुआ घुरंदा आहियूं त अलाह साईं असांखे हितां सही सलामत ॿाहिरि कढिजे। मां इन जे लाइ हिकिड़ी शइ तव्हांखे चवंदो आहियां, तव्हां असां ज़माने में परेशान, सभु को परेशान आहे अॼुकल्ह, ठीकु आहे। चवंदो आहे मां हे थी वियो मूंसां, मां देरि, मूंखे कमु करिणो थो पए, मूंखे महिनत करणी थी पए, वॉट एवर। तव्हां इहो छॾियो हर शइ खे, तव्हां इहो सोचो यार हो जेको मरीज़ टेबल ते पियो आहे, जेको जंहिंजो ऑपरेशन थियणो आहे, तव्हां ऑपरेट कयो था, तव्हां परेशान आहियो, यार हो त सोचो जेको मरीज़ ऑपरेट थियणो आहे त उनजी छा सिचुएशन हूंदी।
इहो त सोचो जंहिंजो को टंग भॻल आहे उनजी छा सिचुएशन हूंदी, त इहो त सोचो त जेको उनजो पीउ ॿाहिरि बीठो आहे उनजी छा फीलिंग हूंदी त ज़ाहिर मुंहिंजो आहे, ॿारु ऑपरेट थिए थो। हा। इहो हमेशह तव्हां इहो सोचो ॿिए खे रखी, जॾहिं तव्हां ॿिए जो अहसासु कंदव तव्हां अज़ ख़ुदि पंहिंजो कमु ओड़े हिसाब सां कंदव। हे डॉक्टर मां पंहिंजी टीम खे इहो ई सम्झाईंदो आहियां, बाबा इहो न सोचो त हे मरीज़ को किथां आयो आहे, इहो सोचो यार हे तव्हांजो पंहिंजो आहे, ऐं इहो सोचो त अॼु हे मरीज़ आहे सुभाणे तव्हां बि थी सघो था। सही ॻाल्हि त इफ़ यू डू गुड द गुड विल कम बैक टू यू। जेकर तव्हां सुठो अलाह खे हाज़िर नाज़िर ॼाणे सुठे नमूने कमु कंदव सही सुभाणे ॻाल्हि तव्हां आहे। वापसि ईंदव। डॉक्टर साहब इहा मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी थिंकिंग आहे या चंद ॿिया डॉक्टर्स हूंदा अहिड़ी इन्हनि जी थिंकिंग हूंदी, मेजॉरिटी अहिड़ी न आहे? ॾिसो मां पंहिंजो ज़िम्मेदार हा। आहियां, मूंखे अलाह साईं जे हुज़ूर हाज़िर थियणो आहे अॼु सुभाणे सही परीं सभिनी खे। मां थो चवां जॾहिं मां पंहिंजे अलाह जे साम्हूं बिहां त मुंहिंजो मां ख़ुशि Clear हुजां हुजां, ऐं clear मां हुजां, मुंहिंजो हा। रब मूंखे राज़ी थिए बेशक, चए यार बेशक। तोखे जेके ज़िम्मेदारी मिली वई मुंहिंजा बंदा तो पंहिंजी ज़िम्मेदारी सुठे सुभाणे नमूने अल्लाह। पूरी कई, इहो मुंहिंजे लाइ ज़बरदस्त। काफ़ी आहे, मूंखे ॿियो कुझु बि न माशाल्लाह, खपे। माशाल्लाह। अच्छा इहो ॿुधायो जॾहिं 18 मिनट्स में तव्हां इहा ऑपरेशन कंप्लीट कई त तव्हांखे पंहिंजो पाण ते यकीन हुयो या ॾिसो, तव्हां पाण बि सरप्राइज़ थी विया या पहिरियों त तॾहिं? मां सरप्राइज़ थियुसि, मां चयो फाइन ठीकु आहे मां इहो कयो आहे, पर मां वञा वरी ॾिसां दुनिया में छा थो थिए। त पोइ मां सर्च कयो ॾिठो फारिग टाइम में, पोइ मां चयो यार वाकई त मतिलबु आहे हिकिड़ी शइ आहे, पर वरी इहो ई सोचे काफ़ी टाइम रख। ॾिसो असांखे इहो बि ॾिसणो आहे त एरोगेंट या मतिलबु अहिड़ी का शइ प्रूडेंस न हुजे, छो जो अलाह साईं खे प्रूडेंस पसंदि न आहे। सही। ठीकु आहे, इन करे असां वरी न कयोसीं, वरी चयोसीं भला दुनिया खे ख़बर त पए त इहो बि थी सघे थो, और इंटेंशन को हाणे बि को वाह वाह वसूल करणु कोन हुई, इहा हुई त भई हा असां वटि बि माण्हू आहिनि इन दुनिया जे हिसे में जेको सुठो कमु कनि था। त इहे इन शइ सोशल मीडिया ते अचण खां पोइ मूंखे रुगो पाकिस्तान मां न पर इंग्लैंड आयरलैंड मां USA मां बि माण्हुनि मुंहिंजे Appreciate जेके कयो आहे। फ्रेंड ऑफ अ फ्रेंड फ़ोनूं कई, मैसेज कया, उन्हनि चयो यार मतिलबु तव्हां कयो त आहे इहो वाकई असां वटि बि कंहिं न कयो आहे इहो, त वी आर सो ग्लैड। ऐं इन खां अलावा तव्हां कीअं कयो या उन्हनि बि इहे ई सुवाल कया त इहो छा थियो कीअं थियो, इहे आहिनि। ज़बरदस्त। ऐं पोइ तव्हांजी टीम मां ऐं जेको मरीज़ हुयो उन्हनि जी तरफ़ां तव्हांखे छा रिएक्शन मिलियो? असां हाणे इन में हिकिड़ी शइ इहा बि हूंदी आहे त असां जॾहिं बि को अहिड़ी शइ कंदा आहियूं त असांखे मरीज़ जी आइडेंटिटी कॉन्फिडेंशियल रखणी पवंदी आहे। अच्छा छो जो सही। मरीज़ आहे हाणे उन खां असां कंसेंट त न वरितोसीं त असां इहो कंदासीं, त ॾिठो हूंदो असां को नालो को हा, न, न, कुझु बि न आइडेंटिटी हुयो, ॾिनी कुझु बि न आहे, हुयो। असां सिर्फ़ु ईअं ॿुधायोसीं त भई हे कयोसीं, त असां त स्टाफ जो बि कोन ॾिनो त केरु हुयो केरु न हुयो, त कॉन्फिडेंशियल रखण जे रीज़न सां असां इहो डिस्क्लोज़ न कयोसीं। सही, सुठी ॻाल्हि आहे, पर उहो हैप्पी थियो मरीज़? डेफिनेटली, छो न उहो बिल्कुलु डेफिनेटली असल त मरीज़ जो आउटकम आहे, रिज़ल्ट आहे, ऐं असां छो शेयर कयूं का शइ जेकर रिज़ल्ट ई न हुजे। सही। जेकर मुंहिंजे 18 मिनट्स जे करण सां को कंहिंजा लॉस थिए त मां त उहा शइ कॾहिं न ॿुधाईंदुमि, माण्हू त उहा ई शइ ॿुधाईंदो आहे न सही। जेका क़ाबिल साराह हुजे। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। त हिते जेको आहे असां सां गॾु असांजा सिंगर्स बि मौजूदु आहिनि। सुभाउ तव्हां हीअं छा ॿुधाईंदव असांखे? तव्हांखे सभ खां पहिरियां नात रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायूं था तव्हां। ज़रूरु। रसूलुल्लाह जहिड़ो रहबर न को ॿियो थियो न की थींदो, सैयद जो हम कदम हम सफ़र न की ॿियो थियो न की थींदो, शफ़ी उल मुतनबीन थींदो बराबर ॾींहुं महशर जे, सोई या साहिब कौसर न को ॿियो न की थींदो, लखें एहसान लख लाइक ओ लखे एहसान लख लाइक कई एजाज लागर ते, मुंहिंजो मुहब सो मुनवर नकी ॿियो थींदो नकी थींदो, ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा, ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा, महबूब मदीने वारा
नज़ारा महबूब मदीने वारा नूरी हन तुझा नज़ारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा महबूब मदीने वारा नूरी हन तुझा नज़ारा महबूब मदीने वारा नूरी हन तुझा नज़ारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा तुझे में ई प्यारा रब खल क्या हिन चंद्र सितारा सदके तुझे में ई प्यारा रब खल क्या हिन चंद्र सितारा रब खल क्या हिन चंद्र सितारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा महबूब मदीने वारा नूरी हन तुझा नज़ारा महबूब मदीने वारा नूरी हन तुझा नज़ारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा आला शान अहाँ जो शाहिद आ कुर्बान अहाँ जो आगे आला शान अहाँ जो शाहिद आ कुर्बान अहाँ जो शाहिद आ कुर्बान अहाँ जो ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा महबूब मदीने वारा नूरी हन तुझा नज़ारा महबूब मदीने वारा नूरी हन तुझा नज़ारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा दिल पर असी अवां जा अमीर हुनो कर अभी आयो अल्लाह जा दिल पर असी अवां जा अमीर हुनो कर असी अवां जा अमीर हुनो कर ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा महबूब मदीने वारा नूरी हन तुझा नज़ारा महबूब मदीने वारा नूरी हन तुझा नज़ारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा ओ सुहिणा ओ साईं महबूब मदीने वारा सुभान अल्लाह माशाल्लाह जी व्यूअर्स वक्त थियो आहे ब्रेक जो कार्यक्रम जो जल्दी वापस था
वेलकम बैक व्यूअर्स, बेर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में, ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे ऐं डॉक्टर साहब बि असां सां गॾु आहिनि। त डॉक्टर साहब इहो ॿुधायो त हाणे रिसेंटली तव्हांखे अप्रैल में आई थिंक अवॉर्ड बि मिलियो आहे। जी कुझु टाइम पहिरियां हिकिड़ो अवॉर्ड सेरेमनी हुई ग्लोबल हेल्थ केयर समिट कॉन्फ्रेंस वारनि जी। अच्छा, उन्हनि जो मक़सदु इहो ई हुयो त जेके हेल्थ में आउटस्टैंडिंग कमु कनि था, सारा जहिड़ो वधीक जेको बि चइजे, त उन्हनि खे हिकिड़ी गैदरिंग करे ऐं उन्हनि खे साराहे वञे। सो इंसान खे कंहिंखे बि तव्हां साराईंदो, साईं फ़नकार आहे, साराईंदासीं त उन जी परफॉर्मेंस अञा सुठी हूंदी। सही, इन शइ जी इम्पोर्टेंस खे सम्झण जी ज़रूरत आहे। इहे जेके अवॉर्ड सेरेमनी हूंदियूं आहिनि, इन्हनि जो मक़सदु छा आहे? इहो ई आहे त कुझु Appreciation, माण्हू हाँ। एप्रिशिएट कनि ऐं तव्हां उन खे अञा सुठो परफॉर्म कयो। ईअं ई आहे त उन्हनि हिकिड़ी मूंखे पहिरियों नॉमिनी कयो, पोइ अवॉर्ड ॾिनो पंहिंजी सर्विसिस जे लाइ। बेसिकली उहो हिकिड़ो मेडिकल एजुकेशन एंड हेल्थ केयर सर्विसिस जे लाइ हुयो। अल्हम्दुलिल्लाह, अलाह साईं जो शुक्र आहे, अलाह साईं इज़त ॾिनी। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ईअं त आई होप त तव्हांखे इलाही अवॉर्ड्स मिलिया हूंदा, इहे त अचीवमेंट्स आहिनि लाइफ जूं। जी, वक़्तनि फ़वक़्तनि जेके सोशल ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि या जेके नेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, उहे एप्रिशिएट कंदियूं आहिनि इन द फॉर्म ऑफ कंहिं सर्टिफिकेशन जे या इन द फॉर्म ऑफ कंहिं ॿिए अवॉर्ड जे या कंहिं शील्ड जे, त उनजी महिरबानी आहे, उहे एप्रिशिएट कंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं बाक़ी मां कॾहिं हिसाब न कयो आहे, टू बी सही, ऑनेस्ट, सही। त केतिरा अवॉर्ड्स मिलिया आहिनि या केतिरी शील्डूं मिलियूं सही। आहिनि। अलाह साईं जो हिकिड़ो सिलसिलो आहे। उहो बेशक, चवंदा आहिनि बेशक उहो आहे। त हुन परवरदिगार जी रहमतुनि जी बारिशूं वसंदियूं वञनि ऐं असां उहे समेटींदा वञूं। सही बसि इहो ॻाल्हि ई आहे, आहे। हक़ीक़त आहे। अच्छा, असांजा प्रोग्राम स्टार्ट न कयो हुयो त पाण डिस्कस पिया कयूं ईअं ई, त तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त माउ पीउ खां अलावा कोई बि तव्हांखे एप्रिशिएट न कंदो आहे। न, ईअं नथो चई सघिजे त कोई बि एप्रिशिएट न कंदो आहे, पर मां जेके ज़िंदगी जा लाहा चाड़ा ॾिठा, उन में हिकिड़ी शइ रियलाइज़ कई त जेके तव्हां सां को वर्कर्स आहिनि, ऑफिस वर्कर्स आहिनि, या जेके तव्हांजे सर्किल में तव्हांजा कॉम्पिटिटर्स आहिनि, उहे तव्हांजी सक्सेस सां कॾहिं ख़ुशि न थींदा। मतलब इहा प्रोफेशनल जेलिसी थी न? चई सघे थो। हो आहे न, चवंदा आहिनि त देखा जो तीर खा के कमी गाह की तरफ अपने ही दोस्तों से मुलाक़ात हो गई। वाह। त ईअं ई आहे ज़िंदगी जो सिलसिलो। इंसान सही। त जेके एट्रीब्यूट्स आहिनि, इंसान जॾहिं ॾिसंदो त उन में हिकिड़ो हसद जो बि एलिमेंट आहे। ऐं अलाह साईं असां सभिनी खे उन शइ खां बचाए। पर इहा हक़ीक़त आहे त तव्हांजा जेके तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजी अचीवमेंट मां जे करे को ख़ुशि थींदो न, सभिनी खां वधीक मूंखां पुछो त उहो केरु आहे? उहो तव्हांजी माउ आहे। सही ॻाल्हि आहे, हक़ीक़त। उन खां पोइ तव्हांजी जेका सराउंडिंग फैमिली आहे, तव्हांजा ॿार जेके थी विया, आहिनि वाइफ या थी अहिड़ा वई, दोस्त हाँ। जेके तव्हां सां साॻे प्रोफेशन में न आहिनि, उहे तव्हांखे साराईंदा। हा, साॻे प्रोफेशन मां के तमामु घटि अहिड़ा माण्हू हूंदा जेके तव्हांखे साराईंदा, पर जनरली स्पीकिंग इहा हक़ीक़त आहे दुनिया जी। ऐं इहो हिकिड़ो बिटर ट्रुथ आहे। ऐं असां धका खाई सिखियोसीं, इहो ॾिठोसीं त तव्हां सां जेके कोवर्कर्स आहिनि, दे आर नॉट हैप्पी विथ योर आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। सही। पोइ उहो इहा त बसि छा कजे। न न, इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। जेलिसी त हर प्रोफेशन में थींदी आहे। असां मीडिया सां रिलेटेड आहियूं त असांजी फील्ड में बि तमामु घणी जेलिसी आहे, पर डॉक्टर्स जी फील्ड में मां नोट कयो आहे, इलाही नोट कयो आहे, ऐं थींदी आहे इहा। छो त अलाह माफ़ु करे, मां पाण त ज़ाहिर डॉक्टर न आहियां, पर कुझु लाइफ में अहिड़ो टाइम बि डॉक्टर्स सां गॾु हॉस्पिटल्स सां चकर हणणु अहिड़ो वक़्तु गुज़रियो ज़रूरु आहे त उन में ॾिसी ॾिसी बि सम्झ में ईंदो आहे त हिननि में पाण में बि प्रोफेशनल जेलिसी आहे। जेके एट्रीब्यूट्स, जेके कैरेक्टरिस्टिक इंसान जा बयानु थियल आहिनि, त उन में इंसान बेसब्रो बि आहे, इंसान नाशुक्रो बि आहे, जल्दबाज़ बि आहे, हासिद बि आहे। त इहे एट्रीब्यूट्स कंहिं इंसान में जेकर आहिनि न, त उहो रुगो मेडिकल फील्ड न थी, हिकिड़ो जनरल कैरेक्टरिस्टिक आहे। उहो तव्हांखे हर शइ हर जॻह ते तव्हांखे नज़र ईंदी, हर फील्ड में। त इहो चवणु त सिर्फ़ु डॉक्टरी में ई आहे, इहो बि सही, इहो बि न थींदो सही हर जॻह ते, हर जाइ ते, हर जाइ ते। ऐं ख़बर अथव ॿी ॻाल्हि न आहे, इन सां तव्हांजो स्ट्रेस लेवल वधंदो आहे। इन सां तव्हांजो जेकरे तव्हां उन शइ खे पंहिंजे दिमाग़ ते हावी कयो था, या तव्हांखे परेशान कयो वञे थो, पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल अहिड़ो पैदा कयो वञे थो त तव्हां सुठो कमु न कयो। छो जो उहो चवंदा आहिनि न त मतिलबु जेकरे कंहिंसां पुॼी न सघिजे त कंहिंखे अॻिते वधण बि न मिले। इहो ई उहो आहे। त
पोइ उन में छा आहे त तव्हांजी परफॉर्मेंस उहा न थी रहे बाबा तव्हां छॾियो तव्हां हर इंसान खे जेको नसीब में लिखियल आहे न को मटे नथो सघे मतिलबु कंहिंजे एटमॉस्फेयर खे ख़राबु न कजे बिल्कुलु ईअं ई आहे अच्छा घणो करे डॉक्टर्स प्रिफर कंदा आहिनि त आउट ऑफ कंट्री वञनि ऐं उते पंहिंजी सर्विसिस कनि बाक़ी ज़िंदगी उते गुज़ारनि पंहिंजी फैमिली खे उते सेटल कनि तव्हां माशाल्लाह अहिड़े शोबे सां वाबस्ता आहियो जो तव्हांखे इलाही ऑफर्स बि हूंदियूं कॾहिं तव्हां हिन बारे में सोचियो आहे त तव्हांखे बि सेटल थियणु घुरिजे वक़्तु ऐं हालात जी तक़ाज़ा इहा थी चए त भॼण में बहितरी आहे हक़ीक़त ई आहे मां कंहिं फॉर सर्टन रीज़न मां न वञी सघियुसि ईअं न आहे त मूंखे अपॉर्चुनिटी कोन हुई जिन जिन मुल्कनि में ट्रेनिंग कई जिन जिन उते ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजा उस्ताद आहिनि हिन महिल माशाल्लाह सुठी पोज़ीशन ते आहिनि त उन्हनि बि मुंहिंजी पंहिंजी जेके सर्विसिस ॾिसंदे या मुंहिंजो जेको लॉग चइजे ॾिसंदे उन्हनि त मूंखे चयो पर हाणे हिकिड़ो इंसान को बि आहे न उन ते हिकिड़ो सिर्फ़ु जॉब करण जो कमु न आहे उन ते हज़ार ज़िमेदारी ॿियूं बि आहिनि उन्हनि खे ॾिसंदे सभिनी शयुनि खे बैलेंस रखंदे मां अनफॉर्चुनेटली चइजे या फॉर्चुनेटली चइजे अल्लाह नोज़ बेटर मां न वञी सघियुसि कहिड़ी कंट्री मतिलबु वञणु चाहींदव अगरि इहा अपॉर्चुनिटी मिले त बस इहो इनखे हिते छॾियो रुगो तव्हां इहा कहिड़ी कंट्री वञणु चाहींदव प्रोग्राम हले थो मुंहिंजा ऑफिस वारा बि ॾिसंदा पिया डज़ंट मैटर सर त मां ॾिसो इहा त हिकिड़ी मतिलबु इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे न त अगरि कोई मूंखां पुछे त मां त चवंदसि त भई मां कैनेडा वेंदसि ऐं इन फ्यूचर इनशाला मां उते हूंदसि न हे दौर इहो मुंहिंजो मतिलबु हिकिड़ो आहे ऐं मां इन शइ में लॻी बि सुठी ॻाल्हि आहे न ईअं करणु पर हक़ीक़त इहा आहे हे दौर अहिड़ो आहे जे तव्हां वञो न हितां त मां वञा थो नॉर्थ या ओभर त तव्हां चओ त मां ओलह थो वञा हक़ीक़त इहा अथव तव्हां कंहिंखे ॾसियो न त मूंखे अॼु शाम हे प्रोग्राम करणो तव्हां त मूंखे टीवी ते था पुछो त मां कीअं ॿुधायां हिते बि माण्हुनि खे जेलिसी थी वेंदी तव्हां खां पहिरीं जेको अप्लाई करणु शुरू करे छॾींदा एतो करे त पोइ इहो त मूंखे पहिरियों करणु खपे मूंखे पहिरीं करणु खपे इन करे मूंखे वञणो आहे यूएसए त मां उन्हनि खे इहो चवंदुमि त मूंखे वञणो आहे अफगानिस्तान इहो बि सही आहे ज़बरदस्त इहा मतिलबु हिकिड़ो शट अप कॉल सुठी आहे ईअं करणो थो पए अनफॉर्चुनेटली को माण्हू मजबूरी आहे मतिलबु जी 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 पोइ हुते शाइर पिया पोइ हिकिड़े खे चयोसीं भाउ कलाम ॿुधाए नए शाइर लिखियो कलाम तमामु ख़ूबसूरत हुन चयो यार न ॿुधाईंदुमि छो की शाइर खोड़ वेठा करणो थो पए असां ई ॾिठो आहे बिल्कुलु बिल्कुलु सही डॉक्टर हुयो बहितरीन डॉक्टर उन हिकिड़ो इम्प्लांट हिकु शइ ठाही ठीकु आहे मतिलबु जेका असां हणंदा आहियूं बॉडी में उहा रखी त ॿियो आयो उनखे कॉपी करे ट्रेस करे वरी उन उहा शइ पंहिंजे नाले सां थोरो मॉडिफाई करे हणी छॾी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे उहो माण्हू का शइ पंहिंजी कीअं कंहिंखे ॿुधाए त मां इहो कयां थो साईं पंहिंजी पोइट्री लिखे थो साईं कंहिंखे थोरी ॿुधाईंदो साईं ॿुधाईंदो त साईं जे कॉपी थी इहो त कॉपी पेस्ट करण में त असां माहिर आहियूं माहिर अच्छा तव्हां पाण बि पोइट्री कंदा आहियो लिखंदा आहियो कॾहिं कॾहिं अच्छा कॾहिं लिखियो अथव कोई गानो काफ़ी लिखियो गायो बि अथव ऐं म्यूज़िक वग़ैरह तव्हां पंहिंजे गाननि में पाण ई ॾींदा आहियो कंपोजिंग कराईंदा आहियूं पोइ अच्छा कराईंदा आहियो सही त इहो मूंखे ॿुधायो त तव्हां जीअं महफ़िलुनि में ॻायो था कॾहिं चैनल जे लाइ या एल्बम्स वग़ैरह तव्हां कया आहिनि ईअं हा एल्बम कया आहिनि तमामु मशहूरु मुंहिंजो मशहूरु गीत आहे टिक टाक हलियो आहे भली लोक रुसे तुरसाया अच्छा हिकिड़ो पहिरीं वर्ज़न अच्छा पोइ ज़रूरु तव्हांखे ॿुधाइण बि चाहींदासीं इंशाल्लाह इहो पोइ हाणे हींअर छा था ॿुधायो असांखे हाणे आहे साईं अलीमम छा सनाई जी शाइरी आहे उहो ॿुधायांव तव्हां ज़रूरु ईमान सलामत हर कोई मंगे असा इश्क सलामत मंगी मंगन ईमान ते शर्मावन इश्कों दिल हैरत दे विच वंगी मंगन ईमान ते शर्मावन इश्कों दिल हैरत दे विच वंगी ए मियां सचल में नौकर इश्क वालियां दा तुड़े होवन शराबी भंगी इश्क वारन खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं इश्क वारन खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं इश्क वारन खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं
था गुज़ारनि रातियूं इश्क वारनि खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं दुनिया सारी निंड में आ कंहिंखे ख़बर ई कान क दुनिया सारी निंड में आ दुनिया सारी निंड में आ कंहिंखे ख़बर ई कान क जंहिंखे लॻी आ तंहिंखे पतो अला जंहिंखे लॻी आ तंहिंखे पतो अला ॿिया तकनि था बातियूं इश्क वारनि खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं इश्क वारनि खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं इश्क वारनि जी हक़ीक़त साण आहे थी तरीक़त इश्क वारनि जी हक़ीक़त इश्क वारनि जी हक़ीक़त साण तन आहे तरीक़त वाह वाह ॾिस शरीयत वाह वाह ॾिस शरीयत मारिफत जूं कातियूं इश्क वारनि खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं इश्क वारनि खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं सुरहा रहनि था हू सदा मौला है दर्जे दर्जा कदा सुरहा रहनि था हू सदा सुरहा रहनि था हू सदा मौला है दर्जे दर्जा कदा सिर ॾियनि था राहे अला सिर ॾियनि था राहे ख़ुदा अला शिनियूं छॾनि था छातियूं इश्क वारनि खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं इश्क वारनि खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं साईं अली मोहम्मद शाह आ नशो हरदम मौला जे नीह जो अली मोहम्मद शाह आ नशो साईं अली मोहम्मद शाह आ नशो हरदम मौला जे नीह जो मौला जिया कुदरत आला मौला जिया कुदरत आला तेरे तेरे करता दियूं इश्क वारनि खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं इश्क वारनि खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं विरह जे हिन बाग़ में
घुमिया फिर अचे हिन बाग में अला नयूं नयूं कलतातियूं इश्क वारनि खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं इश्क वारनि खे ॾिसो कीअं था गुज़ारनि रातियूं वाह वाह ज़बरदस्त अची वियो छॾ शाह विलायत शाही ख़ुशि थी कई से गदाई फिरिन दिलि त लॻाई पर वापार जे नमूने वाह वाह तव्हांजी हिन कलाम खां यादि आयो इहो वाह ज़बरदस्त तव्हां पाण केतिरनि अहिड़नि शाइरनि खे ॻायो आहे जेके तव्हांखे पसंदि हुजनि असीं मूंखे पसंदि साईं एजाज़ साईं अच्छा हा बादी सरकार काफ़ी शाइरनि औशाक ऐं अॼुकल्ह जो शाइर असांजो हले पियो वॾा अमीर अली ॻोड़ जंहिंजा कलाम मशहूरु सनम सोनो जैसा की मुंहिंजे इलाइक़े राणीपुर में लुटी आहे अच्छा अच्छा उनजो बि पीरनि जेको नात रसूल ॿुधाई उनजी जी जी आख़िरी तव्हांजो कलाम ॿुधाईंदासीं साईं जोग धड़िया वारनि जो गीत सही ॿुधाईंदासीं ऐं कहिड़ो सिंगर तव्हांखे वणंदो आहे सिंगर त असांजा तमामु ख़ान साहब ऐं बि ख़ान उस्तादनि घराणे माण्हू आहिनि बाबा गुलज़ार अली ख़ान दायो साहब असांजो अच्छा ॻाईंदो हुयो तमामु सिंध जा हिनमहिल मक़बूल आबदा मैडम आहे मीराली साहब आहे मुमताज़ लाशारी साहब आहे तमामु सुठा जेके बि आहिनि रजू फ़क़ीर वारा तमामु लाइक आहिनि असांखे तव्हांखे छो शौक़ु थियो त तव्हांखे बि ॻाइणु घुरिजे स्कूल पढ़ंदा हुआसीं त पोइ असांजो उस्ताद जेको म्यूज़िक टीचर हुयो उहो पाण क्लासिकल सिंगर हुयो अच्छा पोइ 14 अगस्त वग़ैरह थींदा त पोइ उन्हनि में खाका वग़ैरह थींदा नातूं ॻाईंदा हुआसीं पोइ उतां आसिया त शौक़ु थी वियो सही हा ऐं पोइ बसि तव्हां इहो ई सोचो त हाणे मूंखे बसि सिंगर ई थियणो आहे ऐं जेकॾहिं सिंगर न थियो हा त पोइ छा कयो उहो ऐं जॾहिं पढ़ंदो हुयुसि त असांजे खाने में काफ़ी वरी बाइकुनि जा मिस्त्री बि आहिनि पंहिंजा असांजा सही पोइ मां बाइकुनि जो कमु बि कंदो हुउमि इहो बि वॾो कमु हा आहे वॾो कमु पोइ इहो बि वॾो छॾे कमु वियासीं आहे, वरी हा। पंहिंजो इहो ट्रांसपोर्ट जो हुनर बि कमु हुयो बाबा मुंहिंजो सही। वरी ट्रांसपोर्ट लाहींदा सखर लेन ते वेगनूं हलंदियूं असांजे इलाइक़े जी पोइ वरी इन हिसाब सां असांजो शौक़ु वरी इश्क रहिजी वियो हिते ई वाह वाह ऐं सिख्या कंहिंखां वरिती सिखिया स्कूल जे टाइम में उस्ताद असांजो ज़ुल्फ़कार इस्लाम वटि हुयो उन खां पोइ वरी आयासीं उस्ताद मंदुली ख़ान जो भाणे जो आहे उस्ताद अमीन ख़ान नतू ख़ान पोइ उनजी दुआउनि सां करम नवाज़ी सां सही तव्हांखे छा थो लॻे जेके अॼुकल्ह जेके सिंगर्स अचनि था उन्हनि जे हवाले सां छा चवणु चाहींदव छा चऊं तव्हांजी खिल में ई सम्झी सभु नाराज़ थींदा साईं चए कुझु बसि अलाह उनखे ख़ुशि रखंदो वरी बि। हिदायत हा, ॾे इहो हा हिदायत ॾे हिदायत ॾे छो जो हिन सूफ़ी रंग में या हिन मौसीक़ी में अचे त थोरो सुरीलो थी अचे त मज़ो आहे छो जो इंसानु सुर सां ठहियलु आहे दुनिया पूरी सुर सां आहे तव्हांखे ईअं न हज़रत लॻंदो दाऊद आहे अलैहि त सलाम खां जेकॾहिं कोई अगरि अचे थो सिखी जेको नथो अचे हा। उहो ॿिए जो हक़ थो मारे हिकिड़ी कुदरती ॾात ईअं बि हूंदी आहे त माण्हू के आवाज़ जे हिसाब सां बाक़ी महिनत सिखिया उहो ॿी शइ आहे के माण्हू जीअं हाणे पुराणे दौर में मोहरम जलाल चांडियो साहिबु हुयो हुनखे कुदरती ॾात ई आवाज़ जी पर पोइ जॾहिं हुननि ॻायो त पोइ वरी सुरीला उस्ताद हुननि रखिया पाण सां छो जो हुनखे चवणो त हिन कमु माना करिणो आहे त करिणो आहे त उहो सुरीला थी सिंध में अॼु ताईं उहो ताहत मक़बूल आहिनि सो अॼुकल्ह जा जेके बि सिंगर आहिनि जिन जो आवाज़ु आहे त महिनत कनि त सुठी ॻाल्हि आहे महिनत जो रंग वरी अञा ॿियो आहे कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन जो वाक़ई आवाज़ु सुठो आहे ऐं बाक़ी त अॼुकल्ह इन जो कमाल आहे जेको फिल्टर मां फिल्टर ठो न अॼुकल्ह कंप्यूटर रिकॉर्डिंग थी वई आहे न हा। लाइव त केरु ॻाए कोन थो न लाइव ॾाढो लाइव रिकॉर्डिंग कंदो त ख़बर पवंदी त हाणे घणे में सौ आहे घणे में सौ इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे इहा हक़ीक़त बाक़ी ईअं त असल में टुकड़ा रिकॉर्ड कनि था कंप्यूटर थी वियो आहे सवलो तरीक़ो थी वियो आहे थोरो मिसरो रिकॉर्ड वरी मिसरो वरी उनखे जीअं अगरि ले खां आउट आहे त पोइ ले ते बि रखी था वञनि हा एॾो कंप्यूटर माना आसान थी वियो सिस्टम रिकॉर्डिंग जो अॼुकल्ह इहो चवंदा आहिनि न सोशल मीडिया जेतिरो सुठो आहे ओतिरो ख़राबु बि आहे ख़राबु ई आहे असांजी सोशल मीडिया ॾिसो न माना हिकिड़ो ॼटनि माण्हुनि खे एतिरो माना रिस्पॉन्स ॾिए पई सुठा सिंध में तमामु असांजा टैलेंट आहिनि सिंध में सुठा आवाज़ आहिनि उन्हनि खे अॻिते आणनि त अञा असांजे सिंध में तमामु घणो टैलेंट आहे वॾो, वॾो। इलाही तमामु, टैलेंट तमामु, आहे तमामु। नंढनि नंढनि ॿारनि खे बि तव्हां ॾिसो त माशाल्लाह उन्हनि जी बिल्कुलु, आवाज़ केॾी बिल्कुलु। सुठी आहे पर बदकिस्मती इहा आहे त असां उन्हनि खे अॻिते नथा आणे अॻिते सघूं नथा आणे सघूं बसि इहा ई आहे कुझु हुननि जूं मजबूरियूं आहिनि बसि कुझु वरी बसि ॿी के शइ थी थिए। अहिड़ा माण्हू अफोर्ड नथा करे सघनि अॻिते नथा अची सघनि पोइ वीचारा उहे पोइ ते आहिनि तव्हां पाण कॾहिं कंहिंखे सेखारियो आहे गानो ईअं
ईअं पंहिंजा दोस्त ॿाहिरि जहिड़ा हूंदा आहिनि त पोइ उन्हनि सां वेही महिनत कंदा आहियूं। कोई स्टूडेंट नाहे ठहियो कोई अॼु स्टूडेंट न कयो, अञा पाण अञा सिखूं पिया था। इहा ॻाल्हि बि सही आहे। अच्छा सर, तव्हांजी लाइफ में इन सॼी जर्नी जे अंदरि डॉक्टर फील्ड में जीअं तव्हां माशाल्लाह सर्जन बि आहियो, ऑपरेशन्स वग़ैरह कयो था, कोई अहिड़ो कॉम्प्लिकेटेड केस आयो हुजे ऐं उन में बि तव्हांखे मतिलबु हिकिड़ी सक्सेस मिली हुजे ऐं पोइ तव्हां ॾाढा रिलैक्स थी विया हुजो, पहिरियां तव्हां पाण बि थोरा मतिलबु डाउटफुल हुजो त? ॾिसो, मेडिकल जेका फील्ड आहे, ख़ासि तरह ट्रामा सर्जरी जेका फ्रैक्चर सां रिलेटेड आहे, उहो 24/7 24 कलाक 7 ई ॾींहं 365 ॾींहं जेको आहे न, सम्झो त एडवेंचर आहे। हर वक़्तु तव्हां नई शइ ॾिसो था। ऐं तव्हांखे मां हिकिड़ी शइ ॿुधायां, जेको डॉक्टर जो क्लिनिक हूंदो आहे न, इहो ईअं जीअं कन्फेशन रूम हूंदो आहे, यानी हिकिड़ो अहिड़ो कमिरो जंहिंमें सॼी कहाणी मरीज़ तव्हांखे अहिड़ी ॿुधाईंदो आहे जेके तव्हां को पंहिंजे माउ पीउ खे या ॿारनि खे या कंहिंखे बि न ॿुधाईंदो, तव्हांखे ॿुधाईंदो, डॉक्टर साहिबु हे मूंसां मसइलो आहे। तव्हांजी केस जी ॻाल्हि कई त जिते मां हिन महिल कमु कयां थो, उते तव्हांजी सोच आहे, तव्हां मतिलबु सम्झो त असां चवंदा आहियूं किताबनि में उहे शयूं न लिखियलु हूंदियूं जेके हूंदियूं हुन ते। मिसाल तौरु को माण्हू अहिड़ा बि ईंदा आहिनि जेके हथ प्लास्टिक जी थैली में खणी ईंदा आहिनि, त बाबा हाणे छा तव्हांखे ॿुधायूं, खणी ईंदा आहिनि, बाबा आहे कटिजी वियो आहे, हिनखे जोड़णो आहे। कहिड़ा मरीज़ ईंदा आहिनि, सॼा बर्न ईंदा आहिनि, सड़ियल ईंदा आहिनि। त तव्हां बसि सम्झो त हिकिड़ी उन जी का लिमिट ई कान्हे का। जेको तव्हांजो सुवालु आहे न, उनजो जवाबु ई न आहे, छो जो असां वटि अलाह माफ़ु करे त अलाए छा छा आहे जेके केसिस था। ऐं मूं वटि त को सम्झो हज़ारनि में रिकॉर्ड आहे अहिड़ी शयुनि जो, या असां पंहिंजो ठाहींदा आहियूं न, त असां हे कयोसीं, हो कयोसीं, हे कयोसीं, हज़ारनि में रिकॉर्ड आहे अहिड़े केसिस जो। तव्हांजी फील्ड में, तव्हांजे कम में रिसर्च केतिरी इम्पॉर्टेंट आहे? रिसर्च असांजी फील्ड में पैरामाउंट इम्पॉर्टेंस रखे थी, यानी सभिनी खां वधीक जेके शयूं इम्पॉर्टेंट आहिनि, रिसर्च वर्क उन में हिकिड़ो की एलिमेंट आहे या हिकिड़ो बेसिक जुज़ो आहे। असांखे अॻिते वधण जे लाइ पंहिंजे कैरियर में बि रिसर्च करणी पवंदी आहे, जेके असां कंदा आहियूं। असांखे रिसर्च इन करे बि करणी पवंदी आहे त का अहिड़ी नई शइ उन में दरियाफ़्त थिए जंहिंसां मरीज़नि खे फ़ाइदो थिए। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां कयो था त उन में तव्हांजी बि नेकनामी आहे, तव्हांजी कंट्री जी बि नेकनामी आहे, पर उन जे लाइ तव्हांखे टाइम खपे, तव्हांखे स्पेस खपे। ईअं रिसर्च न थींदी आहे मतिलबु त तव्हां बसि हे उन जे लाइ जीअं पढ़ाई करण जे लाइ ॿार लाइब्रेरी में वेहंदा आहिनि न, कुर्सी टेबल रखी, ईअं वेहणो पवंदो आहे, महिनत करणी पवंदी आहे। तंहिं करे तव्हां ॾिठो हुजे जेके बुक्स हूंदा आहिनि, किताब हूंदा आहिनि, उन में लिखियलु हूंदो आहे, पहिरें पेज ते, आई डेडिकेट दिस बुक टू माई डॉटर हू सेक्रीफाइस हर टाइम विच आई वॉज सपोज टू स्पेंड विथ हर। त इहा हर हिकिड़े वॾे माण्हू जी कहाणी हूंदी आहे जेको पंहिंजे ॿारनि खे पोइ डेडिकेट कंदो आहे। त रिसर्च बि ईअं ई आहे, जेकर असां टाइम ॾियूं था त असां वटि हिकिड़ो फिक्स टाइम आहे, उहो ॿारनि जो, पंहिंजे घर जो, उन्हनि जो हक़ खाई हिकिड़ो ख़तमु करे असां इहो कमु कयूं था। ज़िंदगी में हिकिड़ो प्रिंसिपल मां सभिनी खे चवंदो आहियां, बाबा यादि रखो, नो पेन नो गेन। जेकर तव्हां कंहिं शइ में साईं वारी ॻाल्हि त महिनत न कंदव न, तव्हांखे अचीवमेंट मुश्किल में सां मिलंदी। जेकर तव्हां तमामु लकी आहियो, ॿी ॻाल्हि आहे, हर अलाह साईं बि उन शइ खे, हर इंसान खे उहा शइ ॾींदो आहे जंहिंजे लाइ उहो महिनत कंदो आहे। तव्हां महिनत कयो, पोइ तव्हां क़िस्मत जी ॻाल्हि कयो, पोइ तव्हां चओ त घुरो बि। तव्हां महिनत न कंदो, खंघण खोखण खां सवाइ कुझु बि कोन्हे, महिनत खां सवाइ कुझु बि हासिलु न थींदो आहे। अच्छा, हिकिड़ो ॿियो सुवालु, अॼु सुवाल कुझु वधीक ई मुंहिंजे ज़हन में अचनि था, सवालनि जो जवाबु ॾियण लाइ तयारु आहियूं। अच्छा, डॉक्टर हिकिड़ो अहिड़ो शोबो आहे जो मतिलबु मूं वटि अगरि कॾहिं बि डॉक्टर ईंदो आहे न, मां ॾाढो मज़े सां वेही उहो शो कंदी आहियां। अलाए छो, छो जो शायदि सवालनि मथां सवाल निकिरंदा आहिनि ऐं शायदि मुंहिंजो हिकिड़ो चवंदा आहिनि न त फेवरेट टॉपिक रहंदो आहे उहो। असां तयारु आहियूं तव्हांजो जवाबु ॾियण। अच्छा, जॾहिं बि का सर्जरी करणु वेहंदा आहियो तव्हां, त उन खां पहिरियां ज़ाहिरा प्रिपरेशन्स थींदियूं आहिनि, हर शइ थींदी आहे, ऐं तव्हां पहिरियां बि करे चुका हूंदा आहियो उहा सर्जरी। पर कॾहिं कोई अहिड़ो डॉक्टर तव्हांजो आइडियल रहियो, कोई वॾो नालो हुजे कंहिं ॿाहिरे मुल्क जो या पाकिस्तान जो, जंहिंखे तव्हां फॉलो कंदा हुजो, या तव्हां उन जी पहिरियां सर्जरी ॾिठी हुजे त हे इन तरीक़े सां सर्जरी करे थो? टू बी ऑनेस्ट, मां नथो सम्झां त मुंहिंजो को आइडियल ऑर्थोपेडिक सर्जन हुजे, हूंदो त मां उनखे एडमायर कयां, मञां त यार मां जेकर अहिड़ो हुजां। दुनिया में इलाही आहिनि माण्हू कमु करण वारा, पर मां
नथो सम्झां त को जंहिंखे मां आइडियल कयां, आइडियल सम्झो त पंहिंजो पीर मुर्शिद कयां, अहिड़ो को मूंखे अञा ताईं सम्झ में न आयो आहे। लाइफ में इंस्पायर कंहिंखां थिया आहियो? इंस्पायर माण्हू पीरियोडिकली लॉट ऑफ जॾहिं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ स्टेजिस में हूंदो आहे, जीअं तव्हां ॿार आहियो नंढा, त तव्हांजे लाइ उहो जेको तव्हांखे लेक्चर ॾिए थो, उहो सभिनी खां पहिरियों त तव्हां जॾहिं ॿार आहियो न, त तव्हांजो पीउ तव्हांजी सभिनी खां वॾी इंस्पायरेशन आहे। 100%। बाबा मुंहिंजो बाबा, ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं तव्हां स्कूल में था अचो त तव्हांजी वॾी इंस्पायरेशन तव्हांजो लेक्चर ॾियण वारो आहे, स्कूल जा टीचर। उन खां वरी अञा अॻिते था अचो त तव्हांजी इंस्पायरेशन्स वर्क मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि, वक़्तनि फ़वक़्तनि मटिजंदियूं रहंदियूं आहिनि। ईअं ई असांजी स्पेशलिटी में जॾहिं तव्हां पढ़ंदा हूंदा आहियो, शुरू में तव्हां चवंदा आहियो मां हीअ फील्ड खणां, मां नक कन जो डॉक्टर थी वञा, पोइ फस्ट क्लास वरी तव्हांजी ड्यूटी चेंज थींदी आहे ॿिए वार्ड में, चवंदा यार न हो मज़ो न आयो, हे वधीक हो हे डॉक्टर मूंखे। त इहो पीरियोडिकली चेंज थींदो रहंदो आहे। मुंहिंजो कुझु माण्हुनि सां इन हवाले सां राब्तो रहियो, जीअं डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान हुयो, उन सां ॾाढी सुठी मुंहिंजी उन सां, मां इहो नथो चवां त मुंहिंजो को यारानो हुयो, पर ॾाढी सुठी मुंहिंजी उन सां कचहरी वक़्तनि फ़वक़्तनि थींदी रहंदी हुई। त इंस्पायरेशन न चइजे या न चइजे, बहरहाल मां एडमायर उनखे कंदो आहियां। सही, ज़बरदस्त। त हिते जेको आहे ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में, ऐं अव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। डॉक्टर साहब बि असां सां गॾु आहिनि ऐं असां सां गॾु असांजा बहितरीनु सिंगर्स बि हिते मौजूदु आहिनि, ऐं उमेदु आहे त तव्हां शो इंजॉय बि कंदा हूंदा। अच्छा डॉक्टर साहब, ॾिठो वियो आहे त जॾहिं बि गोॾे में तकलीफ़ थींदी आहे ऐं असां जॾहिं डॉक्टर खे विज़िट कंदा आहियूं ऐं डॉक्टर जॾहिं ॿुधाईंदा आहिनि त तव्हांखे हीअ तकलीफ़ आहे, तव्हांजो जेको गोॾे जो ढकणो आहे, जीअं नी रिप्लेसमेंट जंहिंखे चऊं था असां, उहो चेंज थींदो, पर हिते असां वटि ड्रिॼंदा आहिनि ऑपरेट कराइण खां। इन जी छा वजह आहे? ॾिसो, सर्जरी त अहिड़ी शइ आहे न, जेकॾहिं मूंखे अॼु को चए त बाबा तुंहिंजी कलाक खां पोइ ऑपरेशन आहे, सुभाणे मां बि सोचींदुसि। त हिकिड़ो नेचुरल फिनोमिना आहे न, त मरीज़ त सोचींदो त मां ऑपरेशन खां कंहिं तरीक़े सां बची वञा। तव्हां यू कीप योर सेल्फ इन दोज़ शूज़, तव्हां पाण चवंदो त मां ऑपरेशन छो करायां, मां बची वञा। ऐं डॉक्टर जी ज़िम्मेदारी आहे त उहो बि मरीज़ खे पहिरियां उथंदे सर्जरी एडवाइज़ न करे। सर्जरी त तॾहिं एडवाइज़ कयूं न जेॾी महिल दवा टिकी, सिंधी में चऊं टिकी फोटे सां फ़ाइदो न थिए, त पोइ तव्हां सर्जरी एडवाइज़ कयो। त इन करे उन नेचुरल आहे इहो, कंहिं बि माण्हू खां जेकर असां इहो एक्सपेक्ट कयूं था त उहो सर्जरी खे एक्सेप्ट आसानी सां न कंदो, छो जो ॿिया बि फेयर्स हूंदा आहिनि। मिसाल तौरु त रिज़ल्ट कहिड़ो निकिरंदो, आया जेको मूंखे जेको ॿुधायो वञे थो त ओड़ो ई हूंदो या घटि हूंदो, या जेको मां ॾिसां थो हक़ीक़त आहे या न आहे। घणा ई सवाल मरीज़ जे ज़हन में ईंदा आहिनि। घणो करे त चवंदा आहिनि त जेको रेशो ऑपरेशन खां पोइ जेको हिकिड़ो रेशो आहे त सक्सेसफुल वारो, त उहो घटि हूंदो आहे। इहा हिकिड़ी ब्रॉड सवाल आहे। मिसाल के बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जिन जो ओवरऑल रिज़ल्ट घटि आहे, इन जा बि मिसाल मां तव्हांखे ॾियां थो। शुगर थी वई, सर्जरी ॻाल्हि था, के बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो जेकर इलाजु थिए त उनजो रिज़ल्ट सुठो आहे, ऐं के सर्जरियूं अहिड़ियूं आहिनि ईअं ई त जंहिंजो जेके कयूं वञनि त उनजो रिज़ल्ट सुठो आहे, त के सर्जरियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो कयो वञे त रिज़ल्ट सुठो न आहे। हाणे इन्हनि सभिनी शयुनि ते दारोमदार आहे। मिसाल तौरु ख़ुदा न करे कंहिंखे कैंसर हुजे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो रिज़ल्ट ओड़ो हूंदो। ऑन द अदर साइड कंहिंजी टंग भॼी थी पए, तव्हां अॼु ऑपरेशन कयो, सुभाणे तव्हां हुनखे हलायो, हुनजो लॻंदो ई कोन त ऑपरेशन थियो आहे। महीने खां पोइ तव्हां सुञाणे न सघंदव त हिन जो ऑपरेशन थियो आहे। कंहिं माण्हू जा गोड़ा ख़राबु था थियनि, तव्हां गोड़ा मटायो था, टोटल नी रिप्लेसमेंट
या आर्थोप्लास्टी कयो था, 2 महीननि में तव्हां सुञाणे ई न सघंदव त इहो माण्हू जेको उहो ई आहे जेको हली न पियो सघे। त इहे सभु शयूं मैटर कनि थियूं पियूं। डॉक्टर जी ज़िमेदारी आहे उहा शइ ॿुधाए मरीज़ खे जेका हक़ीक़त हुजे, जेको आउटकम हुजे, जेको रिज़ल्ट हुजे उहो ॿुधाए, उहो ग़लति बयानी न करे, त ताकी मरीज़ जी जेका एक्सपेक्टेशन हुजे, जेका हुनजी उमेद हुजे, उहा ओड़ी हुजे जेका डॉक्टर उनखे ॿुधाए थो। ईअं न त 100% या इहो लिखी छॾियो पाण वटि त 100% रिज़ल्ट दुनिया जी कंहिं बि सर्जरी में न हूंदो आहे। जेकॾहिं न कॾहिं जी बि हिकिड़ी सर्जरी थींदी आहे त उनजो बि रिज़ल्ट 100% न आहे, त डॉक्टर कीअं थो चई सघे? त जेकॾहिं तव्हांखे डॉक्टर इहो चए थो त 100% रिज़ल्ट आहे त उहो ग़लति ॻाल्हि अथव। इहो सही, त मतिलबु तव्हांजे पंहिंजे मथां बि आहे त तव्हां केतिरो जल्दी रिकवर था थियो पिया, तव्हां केतिरी सुठी डाइट था वठो पिया, मेडिसिन्स टाइम ते वठो था, फिजियोथेरेपीज़ आहिनि, इलाही शयूं थियनि घणियूं फैक्टर, इहे त सर्जरी फैक्टर से ॻाल्हायोसीं, पर इन खां अलावा पंहिंजो मोटिवेशन लेवल तव्हांजो कीअं आहे, तव्हांजो सर्जरी खां पहिरियां हलणु चलणु कीअं हुयो। हिकिड़ो पेशेंट सफ़ा बेड बाउंड आहे, 6 महीननि खां न हलियो आहे, मां हुन मां इहो एक्सपेक्ट नथो कयां त सर्जरी खां फ़ौरन जेको आहे सो भॼणु शुरू थी वेंदो। इहो पॉसिबल हूंदो कंहिं केस में, पर रेयरली, नॉट इन एवरी केस। ऐं इहो हर शइ खे ॾिसणो आहे, पेशेंट जी पर्सनैलिटी कीअं आहे, उहो कोऑपरेटिव आहे न आहे, ठीकु आहे, उहो महिनत करे थो पाण ते नथो करे, फिजियोथेरेपी एक्सरसाइज करे थो नथो करे, जेको उनखे डॉक्टर एडवाइस करे थो उहो नथो करे। मिसाल असां कंहिंखे चऊं था त वज़न न ॾेई हल, उहो ॾेई थो हले त बि ग़लति आहे। असां कंहिंखे चऊं था वज़न ॾेई हल, उहो नथो ॾेई हले त बि ग़लति आहे, वाइस वर्सा। त लॉट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ लॉट ऑफ थिंग्स। सही। अच्छा, इन में फिजियोथेरेपी बि जेका थींदी आहे त उहो केतिरे अरसे लाइ करणु घुरिजे? इहो पेशेंट टू पेशेंट, केस टू केस वेरी थो करे, ठीकु आहे। फ़र्ज़ु कयो टोटल ईअं पेशेंट इज़ डूइंग वेल, उनखे जेका होम फिजियो एडवाइस कयूं था त उहो महीनो 2 बि हले। हे फिजियोथेरेपी जो हिसाबु ईअं बि आहे त जेतिरो गुड़ विझंदो ओतिरो मिठो थींदो। तव्हां करायो त हिकिड़ी सप्लीमेंट आहे न, इहो को चइजे त तव्हां जेतिरी कराईंदव, जेतिरी पाण महिनत कंदव ओतिरो सुठो आहे, ईअं। अच्छा, सप्लीमेंट ते यादि आयो, वाइटामिन डी जी कमी तमामु घणी आहे असां पाकिस्तानियुनि जे अंदरि, तमामु घणी आहे। तव्हांजे इन सवाल जी जेका न मां हिकु न पर बेतहाशा TV चैनल्स ते या ॿिए के जेके प्लेटफॉर्म्स आहिनि उन ते इहा ॻाल्हि वरी वरी चई चुको आहियां त इन शइ खे सम्झो त जेके वैल्यूज़ कोटेड आहिनि उहे यूरोपियन वैल्यूज़ आहिनि, उहे असांजी नेशन में का अहिड़ी ऑन रिकॉर्ड ग्रॉस वॾी स्टडी साइंटिफिक न आहे जंहिंमें असां हर पेशेंट जो, हर मरीज़ जो विटामिन डी कैलकुलेट कयो हुजे, ठीकु आहे। मां तव्हांखे पंहिंजो एग्ज़ाम्पल ॾियां, मां विटामिन डी पंहिंजो करायो 30 जेका आहे असां नॉर्मल लिमिट आहे, लेवल आहे 30, मुंहिंजो 17 आयो। त मां इहो सोचां पियो त यार जेकॾहिं मां हिकिड़ो प्रिविलेज्ड माण्हू आहियां, जेको मां जेका शइ हितां खीर पीअणु चाहियां वञी वठी पी सघां थो, कुझु खाइणु चाहियां, त वीचारा उहे असांजा मारूड़ा ग़रीब वीचारा मिसकिन जेके परेशान हाल आहिनि, त उन्हनि वटि त इहे फैसिलिटी न हुजनि। त मुंहिंजो 17 आहे त हुननि जो जेकॾहिं मां ॾिसां त हुनजो त अलाए 5 लाइ 7 ईंदो। इलाही सही ॻाल्हि आहे। इहा शइ सम्झण जी ज़रूरत आहे। असां वटि का अहिड़ी रिसर्च असां वटि अञा न आहे जेका चऊं त पाकिस्तानी पॉपुलेशन जी इहा आहे। हा, ओवरऑल इहो असां ॾिठो आहे त इंडियन पाकिस्तान जेके साउथ ईस्ट एशियन नेशन्स आहिनि उहे उन जूं विटामिन डी लेवल्स कंपेरेटिवली ओवरऑल। सर, पहिरें त खुला घर हूंदा हुया न, सिजु निकिरंदो हुयो त घरनि में बि पहुचंदो हुयो, कमरनि ताईं बि ईंदो हुयो, वॉक बि कंदा हुया वॾा असांजा, ऐं उहा खुराक बि हूंदी। हाणे असां फ्लैट्स जी हद ताईं महदूद थी विया आहियूं, हिकिड़े कमरे जे ड्राइंग रूम जी हद ताईं महदूद थी विया आहियूं, जिथे रोशनी त पहुचे ई कोन थी। सुबुह जो त सुम्हिजे थो हिते, हिकिड़ो त असांजी लाइफ स्टाइल बि अहिड़ो आहे, सॼी राति जाॻिजे थो, फजर जो टाइम थिए थो, अज़ानूं ॿुधी करे माण्हू सुम्हे थो। लाइफ स्टाइल सां मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, इहो असां वटि आहे, पर तव्हां जे दुनिया में वञो न, उते ईअं न आहे। मां ऑस्ट्रेलिया वियुसि पंहिंजी कुझु ट्रेनिंग जे लाइ, ते वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, 7 वॻे तव्हांखे ऑफिस पहुचणो आहे। यार असां हिते त 7 सोचो ई न आहे कॾहिं, मां ऑफिस वञण वारनि जी ॻाल्हि नथो कयां, पर जनरल पब्लिक जो सोचो ई न आहे कंहिं कॾहिं 7 वॻे केरु उथंदो बाबा 7 वॻे, सियारो हुजे या गर्मी हुजे। इट्स नॉट इन अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड। त असांजी जेके सुठियूं शयूं जेके असांजो दीन बि सेखारे थो, असांजे वॾनि खे बि ॾिठोसीं, असां सोसाइटी में बि ॾिठोसीं, असांजी सुठियूं शयूं हुननि एडॉप्ट कयूं, हुननि जूं जेके ख़राबु शयूं हुयूं असां एडॉप्ट कयूं। त इहा हिकिड़ी जंहिंखे चइजे त सैड सिचुएशन आहे। त
हेल्दी लाइफस्टाइल असांजो आहे ई कोन, जेकर असांजो लाइफस्टाइल हेल्दी हुजे, असांजी डाइट सही हुजे जेका असांजी रीच में हुजे, ऐं असांजी एक्सरसाइज़ ऐं तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे त एक्सपोजर हुजे, सनलाइट ऐं बाक़ी शयूं, त विन विन सिचुएशन आहे। तव्हां हाणे ॾिसो कहिड़ी शइ आहे, तव्हां मूंखे इहो ॿुधायो सिर्फ़ु त मार्केट में मिलण वारी कहिड़ी शइ आहे जेका ख़ालिस हुजे, जेका प्योर हुजे, जेका तव्हां पंहिंजे ॿारनि खे खाराइणु पसंदि कयो? कुझु बि न आहे अॼुकल्ह, त कुझु बि न आहे। बसि त तव्हां जवाबु इन में ई आहे। जॾहिं तव्हांजी खाधे पीते जी शयूं टॉक्सिक हूंदियूं, जेकर उन मां तव्हांखे कैंसर जो ख़तरो हूंदो, ॿियुनि बीमारियुनि जो ख़तरो हूंदो, इन्फेक्शन जो ख़तरो हूंदो, त तव्हांजी छा थींदी, मतिलबु कहिड़ी तव्हांजी हेल्थ, तव्हांजी सिहत छा हूंदी? हेल्थ बि ऐं ग्रोथ बि कोन थींदी न। मतिलबु असां जेको ॿाहिरियों खाधो आहे, असां त मतिलबु इमेजिन बि नथा करे सघूं त हुननि जा किचन साफ़ सुथरा बि हूंदा या न, उहो ऑयल मां साफ़ इहो सुथरो त बि तव्हांखे हूंदो या चवां थो न। त मां पंहिंजे फैमिली खे बि चवंदो बाबा तव्हां इन खां भलो आहे कुझु बि कयो, घर खाओ, मूंखे का ख़बर न आहे त ॿाहिरि छा आहे। फैंसी शयुनि जे चकर में न वञो, ठीकु आहे, क्वालिटी वारी शइ अडॉप्ट कयो, बसि इहो। क्वालिटी हुजे ऐं क्वांटिटी हुनजी एतिरी हुजे जो असां थी वञे, ठीकु आहे, पर क्वालिटी ते कॉम्प्रोमाइज़ न हुजे यार। अखियुनि सां ॾिसी माण्हू त करे, असांखे छा ख़बर आहे त ॿाहिरि जेको मिले थो प्योर आहे या न। पोइ असां पोइ तव्हांजे टीवी चैनल जे थ्रू हेॾां होॾां ॿुधंदा आहियूं त यार हुन में त हीअ शइ पई, अच्छा बाबा असां त कल्ह मानी खाई आयासीं हुते। इलाही केसिस थिया आहिनि सर, इलाही रेस्टोरेंट्स आहिनि जेके इन ई चकर जे करे सील थी विया। पास्ट में इलाही शयूं भरियूं पियूं आहिनि ऐं डेली बेसिस ते असां इन्हनि शयुनि ते ॻाल्हाईंदा बि रहंदा आहियूं। भई जेके माण्हू चवंदा आहिनि त असां फास्ट फूड खाई हेल्दी फील कंदा आहियूं, वेरी सॉरी, तव्हां फास्ट फूड खाई हेल्दी फील न कंदा आहियो। तव्हां फास्ट फूड खाई करे तव्हां 100 टाइम्स पंहिंजे अंदरि बीमारियूं खणी ईंदा आहियो, छो त ख़बर न आहे त कहिड़े क़िस्म जो उन में ऑयल यूज़ थो थिए, कहिड़ी शइ में उहो पचे थो, वरी उन में कहिड़े क़िस्म जो चीज़ यूज़ थो थिए, बटर यूज़ थो थिए। ऐं मां त इहो सम्झां थी त घर में जेको असां बटर पाण ठाहियूं था या जेका चीज़ असां घर में पाण ठाहियूं था, उहा बेस्ट आहे, उहा हेल्दी आहे। हा, पर उहा ई ॻाल्हि आहे न त जेकर उहा अवेलेबल हुजे। अवेलेबल हुजे सर, अॼुकल्ह सभु कुझु थी सघे थो, सभु कुझु थी सघे थो, पर ॻाल्हि इहा आहे त टाइम हुजे। तव्हांखे मां वॾी हिकिड़ी हैरत जी बि ॻाल्हि आहे, वक़्त सां तव्हां जेको असां नोटिस कयो, असां बि ज़ाहिर ॻोठनि सां तालुक़ु आहे हुते, त हाणे ॻोठनि में उहा ॻाल्हि न रही आहे। हाणे ॻोठनि में बि ईअं सम्झो त शहरी सिस्टम थी वियो आहे। जीअं अॻे हूंदो हो न त माण्हू खीर लस्सी खाईंदा हुआ, मानी या इहे शयूं हूंदियूं, या हलणु पंधु करणु हूंदो या छा। हाणे ॿार खे बि असां वांगुरु पहिरियों शहरनि ते एॾो हूंदो, हाणे ॿार खे मोबाइल हथ में आहे, उनखे कमु करण जो चओ त हुनजे लाइ वॾो हिकिड़ो ॾुखियो। पर सर इहा मूंखे पंहिंजे घर जी तव्हांखे सॉरी स्टेट आहे, असांजी ख़ासि तरह नाराज़ न थीजो, मुंहिंजा सभु सिंधी ॿाहिरि आहिनि, पर असांजी सॉरी स्टेट आहे इहा त असां कमु करण जा न, इन में त कोई शक ई कोन्हे को, इन में त कोई शक कोन्हे। असां कमु करण खां परे भॼंदा आहियूं, असां वेही खाइण वारा आहियूं। टैलेंट माशाल्लाह, एब्सोल्युटली नो डाउट, आर्ट हुजे। तव्हांखे ख़बर हुजे त असांजे डॉक्टर्स जेके USA में हली करे वञनि था, यूरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दे आर आउटस्टैंडिंग देयर, दे आर परफॉर्मिंग देयर ड्यूटीज़ आउटस्टैंडिंगली। टैलेंट आहे, उन्हनि महिनत कई, अॻिते निकिरी विया। असां त चऊं था असांजी क़ौम जा छोकिरा ॿार बच्चा वॾा, टैलेंट आहे उन्हनि में, महिनत कनि त अलाए किथे निकिरी वञे। सही ॻाल्हि आहे, हक़ीक़त ॻाल्हि आहे। ईअं ई ॾिसो टैलेंटेड असांजा भाइर बि आहिनि। ॻाल्हि इहा हूंदी आहे त जेकॾहिं महिनत कयो था त उनखे कंटिन्यू रखो, ईअं न, हा ईअं न थिए जो थोरी बि तव्हांखे शोहरत मिले थी त बसि तव्हांजो दिमाग़ उन में ख़राबु थी वञे, तव्हां उनखे महिनत खे अॻिते वधायो ई न। ॾिसो हिकिड़ी शइ यादि रखो, अलाह सां इज़त ॾियण वारो आहे बेशक, पर तव्हां जेतिरो हंबिल हूंदव, जेतिरो तव्हां आजिज़ हूंदव, हंबिल हूंदव ऐं अलाह साईं शुक्र अदा कंदो, अलाह साईं तव्हांखे अञा वधाईंदो। बेशक तव्हांखे अलाह साईं खे बिल्कुलु प्रूडेंस या तकबुर या इहे शयूं पसंदि आहिनि। बेशक न आहिनि पसंदि। हिते कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो हेलो, मुंहिंजे ख़्याल सां कॉल ड्रॉप थी वई आहे तव्हांजी, तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था। भाउ इहो ॿुधायो त तव्हां जीअं महफ़िलूं थियनि थियूं ऐं उन में तव्हां सूफ़ी बि ॻायो था, त घणो करे जेका डिमांड तव्हांखे थींदी आहे कहिड़नि गाननि जी थींदी आहे? काफ़ी अक्सर सूफ़ी जी थींदी आहे, सूफ़ी जी थींदी आहे, शाइरी जाम सुठे अल्फाज़नि वारी। बाक़ी अॼुकल्ह जेके आम ख़ासि हलनि था कलाम, उन्हनि जी असांखे असां ॻायूं बि कोन था, छो जो असल में असीं बि
झोक शरीफ़ वारनि जी मोहबत में जा साईं असांजो हाफ़िज़ अली मुराद मस्ताईं मोरे वारा साईं इन जी तालिबनि सां मोहबत जो थी वई आहे त पोइ ॼण ओॾां वटि लाड़ो घटि थी वियो आहे। सही हा त ईअं थोरी त ॻाई हूंदव हा न? उहो त ॻाईंदा आहियूं ईअं त हाणे फरमाइश ईअं त नथो जेको थी पाण सघे। खे वणंदो आहे शाइरी सुठी आहे छो जो आहे त उशाकनि बि महबूब जी साराह कई आहे पोइ के छा लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि हर को पंहिंजी माना कढंदो आहे। अच्छा अॼुकल्ह जीअं थिए थो त जेके असांजा सिंधी भाइर आहिनि उर्दू बि ग़ज़लूं ॻाइनि था, हा, बिल्कुलु। उर्दू गाना बि ॻाइनि गाना था, ॻाइनि वरी हुन में अंग्रेज़ी बि मिक्स था कनि त कुझु इन टाइप जा गाना ॻाया आहिनि तव्हां? न न ॻाइनि मूं कॾहिं शौक़ु थियव त तव्हांखे बि कुझु वो छा चइबो आहे मिक्स एंड मैच कजे शौक़ु थियो करे तव्हांखे त अहिड़ी शाइरी? बिल्कुलु ईअं ॻाया हूंदासीं ईअं मिड़े मश्करी मज़ाक समझ अच्छा मश्करी मज़ाक में करे वीडियो ठाहे ऑनलाइन न कयो, वायरल न कयो करे? अहिड़ी शयूं त इलाही वायरल थियूं थियनि पियूं। थियनि थियूं अॼुकल्ह माण्हू रिस्पॉन्स इन्हनि खे ॾियनि था अहिड़ी शइ खे। ॾिसो मञो था न? हा बिल्कुलु बिल्कुलु पर कूड़ आहे न सच सच आहे। इहा ॻाल्हि बि सही आहे। हींअर कोई छा पिया ॿुधायो असांखे? हाणे असां अमीर अली गोड़ा साहिब जी शाइरी आहे झोकारनि जी शान में। मुर्शिद तुझी मोहब्बत में मुर्शिद तुझी मोहब्बत में हित आया आयूं अमीर कठे थिया हिन करोड़े तुझा फ़क़र फ़कीर ओ पत रख जाई पीर निमाणे हिन पपन ते अला। झोक साईं वारनि जो हिकिड़ो हिकिड़ी ॻाल्हि हूंदी त जो खेड़े सो खाए खेड़े सो खाए खेड़े सो खाए आहे फ़क़ीरनि जो फरमान खेड़े सो खाए आहे फ़क़ीरनि जो फरमान ओ धरे ॾिस तूं ध्यान अमीर इन अखर ते अला। झोक शरीफ़ जी वादीअ में था झोक शरीफ़ जी वादीअ में था झोक शरीफ़ जी वादीअ में मेला रोज़ मचन फिर प्यारा प्याचन मेला रोज़ मचन फिर प्यारा प्याचन। झोक शरीफ़ जी वादीअ में था झोक शरीफ़ जी वादीअ में था मेला रोज़ मचन फिर प्यारा प्याचन मेला रोज़ मचन फिर प्यारा प्याचन। सूफ़िन जे था सुंगम सो सो सूफ़िन जे था सुंगम सव सूफ़िन जे था सुंगम सव सूफ़िन जे था सुंगम सव रिंदी राज मिलन फिर प्यारा प्याचन रिंदी राज मिलन फिर प्यारा प्याचन। झोक शरीफ़ जी वादीअ में था झोक शरीफ़ जी वादीअ में था मेला रोज़ मचन फिर प्यारा प्याचन मेला रोज़ मचन फिर प्यारा प्याचन। मन घुरे महबूब के था 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 आशिक गोले लहन फिर प्यारा प्याचन आशिक गोले लहन फिर प्यारा
भजी वादिया में था मेला रोज मचल फिरी प्यारा प्यारा चल मेला रोज मचल फिरी प्यारा प्यारा चल यार सजण जे पांधियण जा 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 पैर चुमी चुमजल फिरी प्यारा प्यारा चल पैर चुमी चुमजल फिरी प्यारा प्यारा चल शोक शरीफ जी वादिया में था शोक शरीफ जी वादिया में था मेला रोज मचल फिरी प्यारा प्यारा चल मेला रोज मचल फिरी प्यारा प्यारा चल पंहिंजे अमीर चे मुर्शिद खाता 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 फैज़ फ़कीर वठन फिरी प्यारा प्यारा चल फैज़ फ़कीर वठन फिरी प्यारा प्यारा चल शोक शरीफ जी वादिया में था शोक शरीफ जी वादिया में था मेला रोज मचल फिरी प्यारा प्यारा चल मेला रोज मचल फिरी प्यारा प्यारा चल वेरी नाइस ज़बरदस्त इन ते सर कुछ याद आयो न हाणे यादि छा चवणो हर इंसान सां कंहिं न कंहिं यादूं वाबस्ता हूंदियूं बिल्कुलु। ऐं इहा बि ॻाल्हि हक़ीक़त आहे त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे बसि उहा ग़िज़ा असां इस्तेमालु कयूं था अच्छा इहो चवंदा आहिनि त डॉक्टर्स पंहिंजी तयारी खां पहिरियां थोरो म्यूज़िक ॿुधंदा आहिनि इज़ इट ट्रू डॉक्टर त सर्जरी में बि ॿुधंदा आहिनि रियली बिल्कुलु लाइव सर्जरी हूंदी आहे हिते न रुगो असां वटि त मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां पर दुनिया में जीअं असां ॿाहिरि ट्रेनिंग कईसीं त उते बि हर कंट्री जे पंहिंजे कल्चर जे हिसाब सां उन्हनि जी बाक़ाइदा सेंट्रलाइज़ म्यूज़िक सिस्टम हुते हलंदो आहे अच्छा मां डेंटिस्ट वटि घणो ॾिठो आहे वरी जाते काथे सर्जन्स ऑर्थोपेडिक वारा त दे आर फाउंड ऑफ माना रिलैक्स रहन पिया वञनि हा हा बिल्कुलु म्यूज़िक हलंदो आहे सभु को फर्स्ट क्लास हुन हिसाब सां मोटिवेटेड हूंदो आहे ईअं बिल्कुलु आहे दुनिया में अच्छा अच्छा ज़बरदस्त त पोइ हिन जो मतिलबु त तव्हांखे बि इलाही पसंदि आहे म्यूज़िक कहिड़े क़िस्म जो म्यूज़िक म्यूज़िक जी जे साईं पसंदि जी ॻाल्हि कजे त उहो मूड डिपेंडेंट आहे ऐं वक़्त ऐं हिसाब सां ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त एज सां बि फ़र्क़ु पए थो तव्हां टीनेजर हूंदा आहियो त तव्हांखे उन नोयत ते गाना वणंदा आहिनि हा बिल्कुलु फास्ट म्यूज़िक ऐं बसि तव्हां क्रेज़ी अबाउट इट उन खां पोइ वरी जीअं जीअं मैच्योर थींदो आहे माण्हू मरंदी आहे त पसंदि मटिजी आहे आख़िर ग़ज़लुनि ते ईंदो आहे अच्छा ग़ज़लुनि खां पोइ वरी पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ अॻिते जो बि माण्हू खे सोच हूंदी आहे पसंदि मटिजी वेंदी आहे पोइ वरी नातू आहे उन ते बि ईंदो हा आहे इहा वक़्त सां हक़ीक़त आहे हक़ीक़त आहे ऐं पर ही वारो जेको पीरियड आहे जेका तव्हांजी एज आहे या असां जंहिं एज ग्रुप में आहियूं त हिन टाइम असांखे असां सोचींदा आहियूं त असांखे थोरी मेच्योर म्यूज़िक वणंदी आहे हा इहो बिल्कुलु तव्हांखे जीअं चयो न त उहो बि हिकिड़ो ग्राफ वांगुरु आहे वक़्त सां उहो आहिस्ता आहिस्ता पसंदि चेंज थींदो आहे ईअं थींदो आहे अच्छा हिकिड़ो सुवाल माइंड में अचे पियो त तव्हांजी ॻाल्हि कई त तव्हांजा बाबा बि सर्जन ऐं उहे बि माशाअल्लाह डॉक्टर त तव्हां बि उन्हनि खे ॾिसी हिन फील्ड में आया या बाबा जो हुयो त तव्हां बि डॉक्टर थींदा इहा असां ऑफ दी कैमरा शइ डिस्कस कईसीं बिल्कुलु त मुंहिंजो वालिद साहब बि हिकिड़ो सर्जन हुयो ऐं पंहिंजे दौर जो हिकिड़ो नामवर सर्जन हुयो ऐं हिकिड़ी वॾी कहाणी आहे उहो कॾहिं डिस्कस कंदासीं त छा हुयो ऐं कीअं हुयो ऐं पर तव्हां हिकिड़ी शइ सम्झी छॾियो त जेको अलाह साईं तव्हां लाइ डिसाइड कयो आहे उहो थियणो आहे जीअं मां अॼु खां 30 साल पहिरियां न सोचियो त मां अॼु हिते हूंदुमि पंहिंजी जिते मुंहिंजो वालिद साहबु हुयो ऐं अमेज़िंगली तव्हांखे इहो बि ॿुधायां त जीअं मां अॼु हिते हिकिड़ो प्रोग्राम कयां थो त मुंहिंजो वालिद साहब बि उन दौर जे PTV ऐं जेके ॿिया हुआ त उन्हनि ते बि एक्टिवली पंहिंजा प्रोग्राम्स हुनजा ईंदा हुआ
त मां त इहो न सोचियो करे ज़िंदगी में त मां हिते हूंदुमि, त जॾहिं अलाह साईं खे तव्हांजे लाइ को रस्तो तइ कयल हूंदो आहे, उहो पंहिंजो पाण जेका शइ मंज़िल तइ थियल हूंदी आहे, त रस्ता पंहिंजो पाण उहे ठहंदा वेंदा आहिनि। सही। मां पंहिंजी ज़िंदगी जे मुख़्तसिर तजुर्बे मां इहो सिखियो। पर तव्हां जी ॻाल्हियुनि मां मूंखे लॻे थो तव्हांखे डॉक्टर शायदि न हुयो थियणो, तव्हां कुझु ॿियो सोचियो हुयो पंहिंजे लाइ। डॉक्टर जे लाइ मां नंढे हूंदे खां ई चवंदो हुउमि त भला हाणे लाइक फादर लाइक सन थियणो ई ईअं आहे। जीअं हाणे मुंहिंजा ॿार चवंदा आहिनि त बाबा असांखे बि डॉक्टर थियणो आहे, त जीअं असां बि चवंदा हुआसीं। साईं चयो त मिसाल वालिद साहिब जो मौसीक़ी सां दिलचस्पी, साईं जी बि थोरो इंक्लिनेशन थी, त मां कॾहिं टू बी ऑनेस्ट इहो ख़्वाहिश रखी त मां सर्जन थियां, बाक़ी कॾहिं डिसाइड इहो न कयो, छो जो जेको असांजे नसीब में लिखियलु उहो थियणो। जो मां इहो चवां त भई मां डॉक्टर न थियां त मां हे थियां, मां हे न थियां त मां हो थियां। हा बाक़ी इहा ॻाल्हि आहे त अॼु वक़्त जे हालतुनि जी नज़र में जे अॼु हुजां त मां शायदि फोर्सिस में वञण जो सोचां। इहो आहे। सही, इहा ॻाल्हि बि सही आहे। अच्छा, उहो सूट करे आहे तव्हांखे, तव्हांजी हाइट ऐं फिज़िक जे हिसाब सां माशाल्लाह उहो तव्हां ते सूट करे आहे। फैमिली खे कीअं टाइम ॾींदा आहियो? माशाल्लाह तव्हां बिज़ी बि रहो था, त फैमिली जे लाइ कीअं टाइम कढंदा आहियो? इट्स अ डिफ़िकल्ट थिंग टू मैनेज। ॿारनि जे लाइ टाइम कढणु, ऑफिस जे लाइ। असांजी ज़िंदगी में इंसान खे हर शइ खे बैलेंस रखिणो हूंदो आहे, पंहिंजो कमु, पंहिंजी फैमिली ऐं दीन बि, इन सभिनी शयुनि खे गॾु खणी हलिणो आहे। कोशिशि कंदा आहियूं मैनेज करण जी, डिफ़िकल्ट टास्क आहे पर कंदा आहियूं। ऐं छा कजे, बसि इहा ई ज़िंदगी आहे। ॿार केतिरा आहिनि तव्हांजा? माशाल्लाह माशाल्लाह मूंखे 3 नंढड़ियूं आहिनि। माशाल्लाह। बसि उहा ई असांजी ज़िंदगी आहे। त धीउनि सां त इलाही अटैचमेंट हूंदी आहे फादर जी, ऐं धीउनि जी बि इहा तमामु त घणी तव्हां अहिड़ी हूंदी ॻाल्हि करे आहे। छॾी। मां त चवां थो त जेके जीअं माउ जे लाइ पुटु, पीउ जे लाइ धीउ, इहा बेस्ट फ्रेंड हूंदी आहे हुनजी। इहा त सम्झो त इहा इन मोहबत जो को मटी ई कोन्हे को। तव्हां पाण बि आहियो, तव्हां पाण हिन शइ खे सम्झी सघो था। सर, इन शइ खां मां 5 सालनि खां महरूम आहियां। मुंहिंजे बाबा जी डेथ थी चुकी आहे, 5 साल थी चुका आहिनि बाबा खे, पर अॼु बि लिटरली उहो हाल न पूरो थी सघे थो, न कॾहिं भरिजी सघे थो। अॼु बि मां उन्हनि खे मिस कंदी आहियां, ऐं मूंखे ख़बर आहे न मां हुननि जी केतिरी लाडली हुयसि, ऐं मतिलबु अनकंडीशनल लव आयो, अनकंडीशनल। मां इहो ई चवां थो तव्हांखे त दुनिया में इहे जेके इहा मोहबत आहे न, माउ जी पुट सां ऐं पीउ जी धीउ सां, इहा अनकंडीशनल आहे। इहो बसि इहो इन शइ जो तव्हां जेतिरो बि ज़िक्र कयो न, जेको बि चओ, इहो घटि आहे। इहो अनकंडीशनल लव आहे, इहो हिकिड़ो अनकंडीशनल मोहबत आहे। इन जो को नेमुल बदल ई कोन्हे। नाहे, बिल्कुलु सही था चओ। सॼी दुनिया हिकिड़े पासे। बिल्कुलु। ऐं मां त वाक़ई बि कॾहिं कॾहिं ज़ाहिरा अम्मी खे तंग कंदी आहियां, चवंदी तव्हां त तूं असां सां एतिरो प्यारु नथी करे, तूं ॿाहिरनि सां वधीक कंदी आहे। पर न, माउ पीउ जे लाइ हर औलाद सेम थिए थो। बिल्कुलु, इहा हक़ीक़त आहे। माउ पीउ जे लाइ हर औलाद हिकु जहिड़ो थिए थो, पर वरी बि असां अलाए छो पंहिंजे पीउ ते वधीक एडमायर कंदा आहियूं। इंक्लिनेशन वधीक हूंदी आहे। इहा औलाद त सॼी प्यारी आहे, सभु प्यारी आहे, पर जेका असां ॻाल्हि कईसीं उहा बि हिकु शायदि इन जे करे बि बॉन्डिंग वधीक थी थिए, जो हू सुबुह जो वञे थो, शाम जो थकिजी टुटिजी अचे थो, ऐं एतिरो कमु करे थो, एतिरी महिनत करे थो, असांजे लाइ करे थो। हर माण्हू जेको आहे पंहिंजे घर जो सम्झो त हिकिड़ो सुपरवाइज़र आहे या सरबर आहे, उनजी ख़्वाहिश इहा ई हूंदी आहे त मां पंहिंजी फैमिली खे तक़रीबन जेका जेको बि कयां न, मां पंहिंजे ॿारनि खे, बचनि खे, फैमिली खे ख़ुशि रखां। हर माण्हू जी इहा ख़्वाहिश आहे, केरु बि हुजे, ऐं सॼी ज़िंदगी इन जुस्तजू में उहो लॻंदो आहे। ऐं तव्हां त इहा ॻाल्हि कयो, तव्हां कॾहिं पंहिंजे बाबा सां का ख़्वाहिश करे ॾिसो। सर, का अहिड़ी ख़्वाहिश न हूंदी जो मुंहिंजो बाबा सॼी दुनिया छॾे बि न, सभु कमु छॾे उहा ख़्वाहिश पूरी। बिल्कुलु कंदो हुयो, बिल्कुलु कंदो हुयो। अल्लाह साईं हिननि जा दर्जात बुलंद करे। ऐं थैंक यू सो मच सर, अॼु तव्हां सां इलाही ज़बरदस्त कचेरी रही। इंशाल्लाह ॿीहर बि तव्हांखे इनवाइट कंदासीं। मां हमेशह अवेलेबल आहियां तव्हां। थैंक यू सो मच। कोई मैसेज ॾियणु चाहींदव? ॾिसो, वधि में वधि कोशिशि कयो। ॾिसो, असां अॼु हिते आहियूं, सुभाणे असांजी जॻह ते हिते ॿियो को हूंदो। जेको वक़्तु हिन दुनिया में आयो, वधि में वधि कोशिशि कयो त इंसान खे राज़ी रखो, अलाह खे राज़ी रखो। ठीकु आहे, रब राज़ी त सभु राज़ी। ठीकु आहे, नेकी कयो, इहो न सोचो त इहा जेका नेकी तव्हां कयो था कंहिं बदिले जी एवज़ था कयो। नेकी कयो, घुमी फिरी नेकी उहा तव्हां वटि पाण फिरी ईंदी। इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। थैंक यू सो मच सर, थैंक यू। वेंदे वेंदे तव्हां खां कोई कलाम ॿुधंदासीं। मशहूरु गीत आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। ज़रूरु ज़रूरु। और थैंक यू अजय, आप ही आएगा भी, बोलो।
आप ही आप अच्छा मां वेंदे वेंदे सिर्फ़ु तव्हांखे एतिरो चवंदसि त मां कंहिं कंपनी जो हिते नालो न खणंदसि पर फूड राइडर्स जेके आहिनि असां घरनि जे चिल्ड कमरनि में वेही करे जेको असां वन मैसेज अवे जेको हिकिड़ा असां वटि एप्स अची विया आहिनि त उन्हनि खे जेके असां मैसेजिस कंदा आहियूं ऐं असां पंहिंजो ऑर्डर बुक कराईंदा आहियूं वीचारा शदीद गर्मी में हींअर पारो ॾिसो था त तक़रीबन 42 45 50 डिग्री थी वियो आहे कराची खां ॿाहिरि त अलाए छा है शरा पर कोशिशि करे जॾहिं हू अचनि था त ॾेखारियो हिकिड़ो सुठो जेस्चर ॾेखारियो उन्हनि खे पाणी जी ऑफर कयो उन्हनि खे पाणी लाज़मी पियारियो 2 मिंट उथी करे तव्हां उन्हनि खे पाणी सर्व कंदव त हुननि जे दिलि में बि तव्हांजे लाइ हिकिड़ी मोहबत पैदा थींदी हिकिड़ी रिस्पेक्ट पैदा थींदी उन्हनि खे पाणी जी ऑफर कयो जेकॾहिं उन्हनि मानी जो वक़्तु आहे त उन्हनि खे मानी बि ऑफर कयो ख़बर न आहे त तव्हांजे फूड जे चकर में हुननि मानी खाधी या न खाधी ऐं जेकॾहिं हू थोरो लेट बि थियनि था त बराए महिरबानी उन्हनि सां हार्श न थियो उन्हनि ते कावड़ न कयो ट्रैफिक ॾिसो गर्मी ॾिसो थी सघे थो कॾहिं उन्हनि जी बाइक ख़राबु थी वञे थी सघे थो गर्मी जे करे किथे छांव में 2 मिंट हू सुकून जो साह खणंदा हुजनि त घटि में घटि तव्हां उन्हनि खे पाणी ऐं मानी जी ऑफर कई वेंदे वेंदे जेकॾहिं तव्हां उन्हनि खे पंहिंजे जेब जे पॉकेट जे हिसाब सां जेकॾहिं तव्हां उन्हनि खे टिप ऑफर कंदा त हिन में को हर्ज कोन्हे को इनशाला ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मिलंदासीं तेसि ताईं मूंखे ऐं RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी भली लोकुर से तरसाया पर हिकिड़ो पिरी पर चाया वो मत हिकिड़ो पिरी पर चाया वञे सिर कदमनि में झुकाया मत पाद गिचिया गले पाया वो पर हिकिड़ो पिरी पर चाया भली लोकुर से तरसाया छिड़ जूटी दो खणी सूर सक्तियूं ॾींदो काविड़ पोछड़ ॿियूं ॾींदो खणी सूर सक्तियूं ॾींदो ओ पर पका नेठ मञींदो मां बि पंहिंजो फर्ज़ निभाया ओ पर हिकिड़ो पिरी पर चाया लोकुर से तरसाया पर हिकिड़ो अज़र पर चाया ओ मत हिकिड़ो जोखियो पर चाया भली लोकुर से तरसाया कंदुसुमा अॻियां दिल भर जे रोवंदुसुमा ओ वञी आज़ू न्याज़ू कंदुसुमा अॻियां दिल भर जे रोवंदुसुमा ओ बि वाट न चवंदुसुमा वञी नेणे ॻोढ़ा वहाया ओ पर हिकिड़ो पिरी पर चाया भली लोकुर से तरसाया पर हिकिड़ो पिरी पर चाया ओ मत हिकिड़ो ढोलणो पर चाया भली लोकुर से तरसाया पुॼी न्याज़ तारो न दर ते जॾहिं पवंदी नज़र दिल भर ते
ते जॾहिं पवंदी नज़र दिल भर ते ओ रखी हथड़ा ॿई पंहिंजे सिर ते खणा कसम त तुंहिंजो आहियां ओ पर हिकिड़ो पहिरीं पर चाहियां ॿियो लोकुर से तरसायां पर हिकिड़ो पहिरीं पर चाहियां ओ मां त हिकिड़ो पहिरीं पर चाहियां वञी सिर कदमन में झुकायां मां त पांदगी जी गले पायां ओ पर हिकिड़ो अज़र पर चाहियां भली लोकुर से तरसायां